अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अवां जो पंहिंजो नजफ़ अली। इन दुआ सां त अल्लाह कंदो जिते हूंदा ख़ुशि हूंदा सुखिया हूंदा आबाद हूंदा। अॼु जंहिं शख़्सियत जो पॉडकास्ट करे रहियो आहियां उहो असां वटि हिकिड़ी सवली सिंधी में हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि त कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। आऊं बि इहो सोचे रहियोसि त छा इंट्रो कहिड़ो ॾियां, बसि एतिरो इंट्रो ॾींदुसि त असांजी शोबिज़ जी हिकु माइनाइती ऐं तमामु मोतबर शख़्सियत वन एंड ओनली सजाद सुहाग। अस्सलाम वालेकुम सजाद भाउ। वालेकुम अस्सलाम। कहिड़ो हाल आहे नजो भाई? ठीकु आहियो? मज़े में? वॾी महिरबानी, स्पेशली अव्हां जा ऐं अलाह जा करम लॻा पिया आहिनि, अलाह जा एहसान। उहो ॻाल्हि कंदा आहिनि मुग़लनि जे अॻियां फारसी, न तव्हांजे अॻियां मां होस्टिंग कयां थो। शर्मिंदो करण लाइ घुरायो अथव? इहे अव्हां जूं मोहबतूं। अच्छा सजाद भाउ, दादू खां तव्हां बिलोंग कयो था त काफ़ी तव्हांजा त फैमिली मेंबर सभु जेके जॉब्स में आहिनि, छा ख़्यालु आयो त शोबिस खे जॉइन कजे? नज़र भाई, अॻु में असां नंढा हूंदा हुआसीं त पोइ मुंहिंजी ज़ात आहे सुहाग। पोइ असां जाॾे वेंदा हुआसीं पोइ कंहिंखे चवंदा हुआसीं त केरु आहियो, चवंदा असां चवंदा हुआसीं सुहाग, त चवंदा सुहाग ज़ात आहे, सुहाग राति हूंदी आहे। त असां ॿुधाईंदा हुआसीं सुहाग ज़ात आहे, कुझु हिते वेठा आहियूं, कुझु ख़ैरपुर में, कुझु लाड़काने में, कुझु ॿियनि हंधनि ते स्केटर्ड आहिनि। अच्छा। पोइ सच ॿुधायां त कैसर भाउ, कैसर निज़ामाणी, ॾाढो ज़बरदस्त मोतबर नालो, टीवी थींदो। असां वटि वरी दादू वारे पासे निज़ामाणी ज़ात एतिरी घणी मशहूरु न हूंदी। त जॾहिं कैसर भाउ खे असां ॾिठोसीं टीवीअ ते त पोइ निज़ामाणी, असांजो निज़ामाणी बि ज़ात आहे, हालांकि वॾी ज़ात आहे, तमामु वॾी ज़ात आहे, पर असांजो कम अकली आहे, असांजो हुन सां वास्तो जो न हुयो। पोइ मां चवंदुसि मां इन वांगुरु मशहूरु थियां जीअं कैसर निज़ामाणी मशहूरु आहिनि ईअं। पोइ शौक़ु हूंदो हो मूंखे, जरासीम हूंदा इहे नंढे हूंदे खां। पोइ आस्ते आस्ते मीडिया में अचण जो शौक़ु थियो, पोइ वरी KTN जो आयो ऐं रातो राति असांखे तूं मुंहिंजो सनमाई ऐं जेका मिली, त पोइ इन मां पोइ ख़बर पई माण्हुनि खे त छा सजाद सुहाग, अच्छा सुहाग ज़ात आहे। त पोइ आस्ते आस्ते इहो बि हुयो इन में आंसर। अच्छा, हिकिड़ा नंढनि ॿारनि में अक्सर शौक़ु हूंदो आहे त आउं डॉक्टर थींदुसि, को इंजीनियर थींदुसि। छा नंढे हूंदे ख़्यालु आयो त कॾहिं को हीरो थींदुसि वञी करे, या का शोबिज़ में ईंदुसि, को हिकिड़ा ख़्यालात हिकिड़ा? न, बिल्कुलु न। ऐं असांजे इवन दादू शहर में ॾाढा स्टेज ड्रामा ठहंदा, मना नबासी वारा ॿिया कंदा हुआ, त आउं ॾिसण बि कोन वेंदो हुउसि। एतिरी सख़्ती हूंदी घर में बाबा जी अम्मा जी, त शाम जो मग़रिब खां पोइ ॿाहिरि निकिरणु माना सवाल ई पैदा न थिए जो ॿाहिरि खां निकिरूं। पोइ प्रोग्रामनि में बि न वञूं। पोइ अचानक जो ई अचणु थियो शोबिज़ वारे पासे, ऐं जंहिं दादू में जंहिं मूंखे पढ़ायो, जंहिंसां मुंहिंजो वास्तो, उहे सभु मूंखे टीवी ते ॾिसी हैरान थिया, त शर्मीलो हूंदो, हे त ईअं ई सोराब वारी ॻाल्हि वांगुरु न्याणियुनि जहिड़ो ही ड्रामा, ही गाना, हे कीअं थो करे। अच्छा, त पोइ भला कीअं रहियो एक्सपीरियंस? ॾाढो ज़बरदस्त रहियो, इन में को शक न आहे त शोहरत ॾाढी मिली, मतिलबु झोल भरे मिली, मोर देन आवर एक्सपेक्टेशंस। KTN जो अचणु ऐं माण्हुनि में जेका हू सिक हुई न, त PTV ते थोरे टाइम जे लाइ ड्रामा ठहंदा, गाना ठहंदा, ऐं असांजो पंहिंजो चैनल, ऐं उन में वरी गाननि ते मॉडलिंग, वरी ड्रामा, वरी प्रोग्राम। त माण्हू जॾहिं बि TV हलंदी हुई या KTN हलंदो हुयो, त माण्हू TV ऑन करे रिमोट वरी रखे छॾींदा TV जे मथां, त बसि ठीकु आहे। ऐं पोइ ॾिसंदा पिया, ऐं पोइ उन में असां 3-4 माण्हू हूंदा हुआसीं। हिकिड़ो सजाद सुहाग हूंदो, हिकिड़ो अदा नासिहतो हूंदो, ऐं हिकिड़ी रियाणत बसि हूंदी, नजफ़ अली हूंदो। ऐं मूंखे जेसिताईं यादि आहे त शुरूआती ॾींहं जेके हुया, त मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो, चए था मुंहिंजे ख़्याल में आई थिंक 3 कलाक नशरियात हलंदी शुरू में 3-4 कलाक हलंदी। अच्छा, 3-4 कलाक हलंदी, रात जो 10 ताईं। बिल्कुलु। सो दोस्त ॿुधाईंदा, चए था असां ईअं हूंदासीं त छा कंदासीं त जीअं ट्रांसमिशन शुरू थींदी न, असां 3 कलाक अॻु में TV ऑन करे छॾंदासीं, त मथां को ग़लती सां बि को ऑन करे छॾे अॻु में ट्रांसमिशन। एतिरो क्रेज़ हुयो, तमामु घणो क्रेज़ हुयो। ऐं मां ॻाल्हि कई न त जॾहिं असां सेलिब्रेटिंग लाइफ कईसीं 2005 में, तेसीं ताईं असांजो इंट्रैक्शन घटि रहंदो। जेके शोज़ थींदा हुआ, वॾा कॉन्सर्ट्स थींदा हुआ वॾियुनि चांहि जी कंपनियुनि जा, त पोइ जॾहिं उते शहरनि में वेंदा हुआसीं, ॾिसंदा हुआसीं माण्हुनि जो चाह। वरी जॾहिं माण्हुनि सां डायरेक्ट इंट्रैक्शन थियो, त उहो 2005 में शुरू थियो सेलिब्रेटिंग लाइफ। तव्हांखे जेको यादि हुजे 20 साल खनि अॻु में, पोइ जॾहिं सेलिब्रेटिंग लाइफ में वियासीं, त मूंखे यादि आहे त हाणे ज़ाहिर आहे पॉडकास्ट ते आहियूं, दुनिया सॼी ॿिन्ही खे ख़बर आहे त हीअं गार्ड 8-10 गार्ड KTN जा पुलिस वारा हीअं गॾिजी असांखे वठी वेंदा। असां चवंदासीं आसमान मां लथा आहियूं, केरु आहियूं। इहो प्रोटोकॉल चइजे, या इहा लस्ट चइजे, या इहा रेस्पेक्ट चइजे, या इज़त चइजे, जेका बि हुई, उहा अलाह साईं ॾिनी, ऐं उनजी महिरबानी जो इन लाइक़ु न हुयासीं जेतिरो रिस्पॉन्स मिलियो।
इहो माण्हुनि जो प्यारु हुयो, हक़ीक़त आहे, बिल्कुलु हक़ीक़त आहे. हालांकि असां सभु नॉन प्रोफेशनल आयासीं, की सिखी करे कोन आयासीं, इते ई सिखियासीं, इते ई कयोसीं, उनजो रिस्पॉन्स ॾाढो मिलियो, ज़बरदस्त. अच्छा सजाद भाउ, जेसि ताईं मूंखे यादि आहे त अव्हां एज़ ए न्यूज़ कास्टर आया. हा. त पोइ वरी न्यूज़ कास्टर खां पोइ वरी ही जेसि ताईं मूंखे यादि आहे, या त मे बी आउं आयो हुउसि ड्रामे जे लाइ. अच्छा. हा, ड्रामे जे लाइ आयुसि. गूंज ड्रामे में मां एज़ अ एक्टर जे तौर ते. पोइ अली साहब सां जॾहिं मुलाक़ात थी मुंहिंजी हुन में, त अली साहब मूंखे पोइ डाइवर्ट कयो न्यूज़ में. पोइ आउं ड्रामो, उहो ड्रामो असांजे रहमतुल्लाह मांजोटी साहब लिखियो ड्रामो, उहो ड्रामो हटाए करे पोइ मूंखे रिकॉर्डिंग में उन ड्रामे में मूंखे ज़बरदस्ती माराए, मूंखे ट्रेनिंग करे मूंखे दुबई मोकिलियो वियो. पोइ मां न्यूज़ कास्टर, पहिरियों न्यूज़ कास्टर मां अची सघां थो. तॾहिं हूंदी MQM हक़ीक़ी हूंदी, त जॾहिं लाइव ख़बरूं पे पढ़ियूंसीं असां टेरी स्पोर्ट्स जे स्टूडियो मां असां लाइव कयोसीं दुबई मां इलेक्शंस. हा, दुबई मां. सही. त घटि माण्हू हुयासीं, 56-57 कलाक जा जागियल माण्हू हुयासीं. असां हिकिड़ो वॾो कारनामो अंजाम ॾिनोसीं. त पोइ मां हुनखे MQM हकीमी पढ़ी, मैं हक़ीक़ी जी जाइ ते हीअ पढ़ी त वियुसि, लाइव थी वियूं. त अली साहब मूंखे चयो, अच्छा हकीमी बि आई आहे छा का तंज़ीम? हक़ीक़ी न हकीमी. त मां चयो ईअं लाइ करे आई हूंदी 56 कलाकनि में, पोइ हकीमी न चवां, हक़ीक़ी चवां, जेको चवां इहो अथव. छो असां एतिरा खून माफ़ लाइव ट्रांसमिशन कयूं था. हक़ीक़त आहे. सो पोइ ईअं मुंहिंजो हुन पासे बि रहियो. पोइ वरी घणा पासा, सभु पासा. ऐं हिकिड़ी ॻाल्हि चई सघंदो आहियां नजब भाई, त सिंधी मीडिया में जेको एक्सपीरियंस मूं वटि आहे, शायदि कंहिं ॿिए वटि अहिड़ो हुजे. ख़बरूं पढ़ियूं, मॉडलिंग कई, ऐं प्रोडक्शन कई, ऐं डायरेक्शन बि थोरी कई, एतिरी घणी त कोन कई. ऐं उन सां गॾोगॾु मार्केटिंग जो हेड बि रहियसि, मॉर्निंग शो होस्ट बि रहियसि, ऐं करंट अफेयर जा प्रोग्राम हिकु अधु कयोसीं, अख़बार में थोरो घणो कमु कयोसीं, इंटरव्यूज़ कयासीं जॾहिं KTN जा हूंदा. त इहे सभु पासा उथलाए पुथलाए ॾिठासीं. बहरहाल मीडिया ॾाढी ज़बरदस्त फील्ड आहे, ॾाढो कुझु सिखियासीं न. मां इहो चवां त न. अच्छा, ॿी ॻाल्हि इहा, जेसिताईं मूंखे हिकिड़ी पर्सनली हिकिड़ी ॼाण आहे, थी सघे थो काफ़ियुनि खे थोरी घणी ॼाण हूंदी ज़रूरु, पर हिकिड़ी ॻाल्हि इहा पुछणी त तव्हांजा माशाल्लाह दादू में प्राइवेट स्कूल त माशाल्लाह हलनि था. हिकिड़ी शइ मूंखे ॾाढी वणी ऐं ॾाढी सुठी लॻी तव्हांजी, स्पेशली तव्हांजी सॼी फैमिली जी, उहा त इन प्राइवेट स्कूल सां गॾोगॾु हिकिड़ो तव्हां स्पेशल ॿारनि जे लाइ हिकिड़ो स्कूल रन पिया कयो. अच्छा, इन जो रीज़न छा आहे? त अक्सर असां वटि थींदो ईअं आहे त या त को फैमिली में का अहिड़ी डिसेबिलिटी थींदी आहे त जंहिंजे करे उनजे करे, ऐं इहो पंहिंजे हणा ॾेई करे हलाइणु, इहा वॾी ॻाल्हि आहे. एक्चुअली असांजी फैमिली एजुकेशन सां तालुक़ु रखे थी. अम्मा असांजी उनजो ख़्वाबु स्कूल खोलियो 96-90 इन में. पोइ असां 97 में स्कूल खोलियोसीं. पोइ स्कूल में त चलो सुठो थियो, स्कूल थी वियो माशाल्लाह, 1200 ॿार बि अची विया. पोइ 2015 में भाउ जावेद जो असांजे में, उन चयो यार असां हिकिड़ो एक्स्ट्रा कमु बि कयूं. कहिड़ो? चयो यार स्पेशल स्कूल. असां चयो यार गो हेड. उन में जेके बि दादू शहर में उहे ॿार जेके ॻाल्हाए ऐं ॿुधी न पिया सघनि, उन्हनि खे असां स्पेस ॾिनोसीं. पोइ आस्ते 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 आस्ते, पर असांजो इहो त कार्य ख़ैरु हुजे, सोसाइटी खे पे बैक कयूं. त पोइ उहे ॿार असां आस्ते आस्ते इंडल्ज कयासीं स्कूल में. उनजो जेको पॉज़िटिव पासो हुयो नजब भाउ, उहो इहो त जेके स्पेशल ॿार उहे पाण खे नॉर्मल सम्झणु लॻा हुननि ॿारनि सां. पर जेको 1200 ॿार ॿियो पढ़े थो स्कूल में, उन्हनि खे साइन लैंग्वेज अचणु शुरू थी वई, त हुननि ॿारनि सां डील कीअं कजे. त पोइ असां वटि उहो भले DC जो ॿारु हुजे, SP जो हुजे, हारी जो हुजे, टीचर जो हुजे, कंहिंजो बि हुजे, फ्री में पढ़ंदो. ऐं ख़्यालु इन करे आयो त असां सोसाइटी में या ॾिठीसीं. अल्हम्दुलिल्लाह असांजी फैमिली में को बि अहिड़ो कोन हुयो जंहिंखे ॾिसी करे या चऊं असां त यार असां वटि अहिड़ो ॿारु आहे, ॿियनि जो ख़्यालु कयूं. पर ॿिए जो अहसासु करे असां शुरू कयो आहे. हींअर ते हलंदड़ आहे, ॾाढो ज़बरदस्त आहे हुनजो रिस्पॉन्स. ॾाढा ॿार होशियारु थियनि था, स्पेशल ॿार जेके बि आहिनि ॾाढा जीनियस आहिनि, ॾाढा क्रिएटिव आहिनि. मूंखे मज़ो ईंदो आहे उन्हनि सां. ऐं तव्हांजो बि इहो कोर्स थिए न. बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु. ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर हिकिड़ी KFC जी हिकिड़ी ब्रांच बि अथव गुलशन में. उहा स्पेशली जेके 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 सर्व कनि था, जेके सर्व कनि था, उहो आहिनि सभु इहे डेफ. हा बिल्कुलु. हियरिंग इम्पेयर्ड जो बिल्कुलु ख़ैरु आहे.
बिल्कुलु सोसाइटी खे तव्हां छा था ॾियो, असां छा था ॾियूं. असां काफ़ी ॿार अहिड़ा बि आहिनि जेके फीस न आहिनि ॾींदा ऐं उन जा किताब वग़ैरह उहो बि असां बंदोबस्तु कंदा आहियूं. असां सोसाइटी मां पैसा था वठूं न स्कूल में, मुफ़्त में असां बि सॼो कोन था पढ़ायूं. सही. पर जेके मिलनि था उन में असांजो छा किरदारु हुजणु खपे पंहिंजी सोसाइटी जे लाइ, उन में असांजी पूरी फैमिली में इहो ज़रूरत आहे भई तव्हां सोसाइटी खे पे बैक त कयो. वाह, इहो फ़र्ज़ु आहे. अच्छा, फ्यूचर प्लान्स भला ख़तमु थी वियो. तव्हां सवाल त घणो जेके ॾाढा ॿुधायो त उहे सॼा सवाल पूरा थी विया. फ्यूचर तव्हांखे का ख़बर न आहे ज़िंदगी केॾांहुं वठी थी वञे. अॼु ॾींहं ताईं हिते जेसि ताईं पहुता आहियूं, छा असां माज़ी में सोचियोसीं त तीअं कंदासीं, हीअं थींदो, पोइ हू कबो. कॾहिं कॾहिं हालात वाक़ियात वठी था अचनि, कॾहिं कॾहिं ख़्याल ऐं ख़्वाब इंसान जा हूंदा आहिनि कि फ्यूचर प्लैनिंग्स बि हूंदियूं आहिनि त कारोबार कबो, ॿारनि खे वठी वञिबो, पोइ हीअ नौकिरी कबी या हीअ दुकानु खोलिबो या हेॾे वञिबो. पर थींदो उहो आहे जेको रब साईं खे मंज़ूरु आहे. पर हेसि ताईं आस्ते 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 जेसि ताईं पहुता आहियूं, हींअर ताईं अलाह साईं इज़त ईमान जो भरम रखियो आहे. अलाह साईं खां इहा ई दुआ आहे त अलाह साईं अॻियां बि इहो भरमशल क़ाइमु रहे. अच्छा, ॿारनि में भला कंहिंखे शौक़ु शोबिज़ में अचण जो? न न न इन ॻाल्हि खे वरी ॿी बि कंटिन्यू कंदो त ॾिसंदा ई कोन मुंहिंजा प्रोग्राम ड्रामा, ख़बर ई न आहे बाबा कंदो छा आहे. छो त आमिर भाउ मूंखे चयो त हुन में इंटरव्यू में पंहिंजो चई त स्पेशली पंहिंजे ॿारनि खे मना कंदुसि त उहो सिंधी मीडिया में न अचनि. सिंधी मीडिया असांखे इज़तूं ॾिनियूं, शोहरतूं ॾिनियूं ऐं काफ़ी शयूं ॾिनियूं. सही. सिंधी मीडिया में वॾो वक़्तु गुज़ारियो आहे असांजो. आमिर भाउ जो इंटरव्यू ॾिठो, ॾाढो ज़बरदस्तु हो. हुनजी पंहिंजी सचाई आहे ऐं हुनजो पंहिंजो अंदाज़ आहे ऐं खरो ॻाल्हायो ऐं उहा हुनजी शनाख़्त आहे आमिर भाई जी. सो इन करे बाक़ी असां जेकॾहिं असां पंहिंजी ॻाल्हि कयूं त वक़्तु वक़्त जी ज़रूरत ई न. तॾहिं असांजे वक़्त में सिंधी मीडिया खे बूम हुयो. हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे आहे, ॿार उन पासे वञनि, उतां लाभ वठनि त वधीक बहितरु आहे. ऐं जीअं असां जीअं आयासीं त दर बंदि पे थिया प्रिंट मीडिया जा, आस्ते आस्ते बंदि थियणु शुरू थिया, यादि हूंदो तव्हांखे. तीअं ई वरी जॾहिं हाणे ही डिजिटल मीडिया आहे त आस्ते आस्ते वरी इलेक्ट्रॉनिक मीडिया मां मुराद टीवी जे ख़ासि तौर ते. हींअर ते सर्वाइवल बि उन्हनि जो इहो ई आहे त टीवी ते हलाए करे पोइ लिंक मोकिलीनि था त फलाणे फेसबुक ते या यूट्यूब ते या फलाणे टाइम ते हीअ ॾिसी वठिजो. उते पाण ॾिसंदा आहियूं. ॿारनि खे आउं न चवंदुसि, आउं ॿारनि खे चवंदुसि जेको दिलि चवे जेॾां वञनि. अच्छा, ॿियो हिकिड़ो ॿिनि शख़्सियतुनि जा हिकिड़ा पहलू अव्हांजे अॻियां लॻाईंदुसि. सभ खां पहिरीं त असां वटि हिकिड़ी मिसाल ॾींदा आहिनि त घर जे ॿाहिरियां बीठल जेको ॿारु आहे उहो जेका लैंग्वेज ॻाल्हाईंदो आहे उन मां उनजी तरबियत ख़बर पइजी वेंदी आहे. ऐं सच थो ॿुधायां त असां बल्कि स्पेशली परपुट बि इहा ॻाल्हि कंदो आहे त सजाद भाउ जो इवन कोई बि उन सां मिलंदो आहे उनखे उहो रेस्पेक्ट, इवन सॼी फैमिली अव्हांजी, अदा अली थी वियो, तव्हांजो नंढो बिरादर थी वियो, सभई माना ईअं लॻंदो आहे त इन में सॼो तरबियत तव्हांजे वालिद जो आहे. अम्मा बाबा ॿई. मां ॿिए रिश्ते ते बाद में अचां थो, पर पहिरियों जेको वालिद जो किरदारु कीअं रहियो? असांजो बाबा हिकिड़ो सचार ईमानदार रहियो ऐं असां बाबा खे एजुकेशन डिपार्टमेंट में हूंदे ऐं बाबा SDO बि रहियो, डायरेक्टर रहियो, नई रोशनी स्कूल जो रेजिडेंट डायरेक्टर रहियो. पर सच पुछां त बाबा खे असां खरो ॾिठोसीं, सचो ॾिठोसीं. बाबा जे वातां असांखे यादि न आहे असां कॾहिं बाबा जे वातां कूड़ ॿुधो हूंदोसीं, कॾहिं बि न. नेवर रेवर जो बाबा कॾहिं कूड़ ॻाल्हायो हुजे या बाबा कॾहिं कंहिंखां ॾिनो हुजे, इज़त सां, भरम सां. ऐं उन असांखे इहो चइबो आहे न त सुती विधी त बाबा सभिनी खे इज़त ॾियो ऐं जेको तव्हांजे दिलि में हुजे न उहो तव्हांजे ज़बान में हुजे. तव्हां दिलि में हिकिड़ी शइ रखो, ज़बान ते का ॿी शइ हुजे न त पोइ तव्हां घणो हली न सघंदव. त पोइ बाबा खां असां इहे शयूं सिखियूंसीं. यकीननि बाबा असांजो उस्तादु रहियो, मेंटोर रहियो ऐं उन्हनि असांखे सेखारियो त भई पंहिंजे मौक़िफ़ ते रहंदो, सुठो मौक़िफ़ पॉज़िटिव हूंदो, हली सघंदो. नेगेटिविटी दिलि में हूंदव न त 2-4 ॾींहं तव्हांखे इज़त बि मिलंदी, माण्हू वाह बि कंदा, घणो हली कोन सघंदव. त पोइ उहा ज़ाहिर आहे बाबा जो हिकिड़ो पंहिंजो नालो रहियो, उन शफ़क़त रही. अच्छा, ॿियो रिश्तो जेको आहे उहो माउ जो आहे. ॿियो माउ जो रहियो. त अच्छा, मूं हिकिड़ी लिखड़ी पढ़ी हुई, हिकिड़ी जाइ ते लिखियलु हो त माउ जी हिकिड़ी फ़रियाद हुई. छो त माउ चए थी त काश अलाह मुंहिंजे पेरनि में जन्नत न ॾे हा, काश अलाह साईं मुंहिंजे पेरनि में जन्नत न ॾे हा, मूंखे उहो कलम ॾे हा जंहिंसां आउं पंहिंजे बचड़नि जा नसीब लिखां. त अमड़ जो रोल, ऐं अलाह साईं अमड़ अबे खे अलाह पाक जन्नत में जाइ ॾींदो. सो अमड़ जो रोल ऐं अव्हां जी हुन सां अटैचमेंट, मोहबत, मां स्पेशली तव्हांजी जॾहिं व्हाट्सएप आहे DP ॾिसंदो आहियां, बाबा जे पेरनि में आहियां, इन्हनि जा अम्मा जे पेरनि में हूंदो हुयुमि, हुते हूंदुमि. नज़ीब भाउ,
चवंदा आहिनि त पंहिंजे माउ पीउ सां ऐं धरती सां कहिड़ो माण्हू आहे जेको पंहिंजी जनम भूमि सां ऐं पंहिंजे वालदेन सां मुहबत नथो करे. मूंखे नथो लॻे माउ पीउ जहिड़े तरीक़े सां सांढे रखनि था औलाद खे, ऐं पोइ जॾहिं तव्हां पाण माउ पीउ थियो था न, पोइ अहसासु थिए थो त भई तव्हांजे माउ पीउ तव्हांजे लाइ छा सोचियो हूंदो उन वक़्त में. असां 7 भाउ भेण आहियूं, 3 भाउर आहियूं, 4 भेनर आहियूं. असां सभिनी में इहा साॻी सुती पियल आहे त पहिरियां अबो अम्मा, उन खां पोइ कुझु ॿियो. असांखे माण्हू चवंदासीं तव्हांजो मुर्शिद कहिड़ो, असांजो बाबा. अच्छा, इन खां अलावा हूंदो न साईं, काॾे वेंदा हूंदा की बाबा भला किथे का दुआ या कंहिं को दॻो सॻो फीणो या छा, इन खां वॾो को दर ई न. बसि यकीन कंदो असां पंहिंजे वालदेन खे पंहिंजे मुर्शिदनि वांगुरु, पंहिंजे इश्क जेके माण्हू हूंदो आहे न, असां इश्क कयोसीं पंहिंजे अम्मा ऐं बाबा सां. कंहिं शइ सां एतिरो इश्क न कयो हूंदोसीं अम्मा ऐं बाबा सां. अम्मा गुज़ारे वई, मां 2.5 सालनि ताईं रोज़ु वेंदो हुउसि अम्मा जी क़बर ते. 1.5 साल ताईं ऐं सुबुह ऐं शाम जो 2 दफ़ा, माना सुबुह फजर जी नमाज़ पढ़ी मुक़ाम ते वेंदो हुउमि, वरी असर जी 3 पहिरे जी नमाज़ पढ़ी वरी मुक़ाम ते वेंदो हुउमि, ऐं पोइ वरी हिकिड़ो दफ़ो वञणु शुरू कयुमि. ऐं उन खां पोइ जॾहिं कराची आहिस्ते आहिस्ते पोइ वरी हफ़्ते में पोइ ईअं जीअं थींदो आहे, त असांजी उहा मुहबत रही. रूहानी चइजे, जिस्मानी चइजे, असां अम्मा बाबा खे हमेशह पेरनि ते चुमियूं ॾेई असां रखियोसीं. ऐं असांजा बाबा सख़्तु, ऐं शादी हूंदे ॿारनि बचनि बाबा जेकॾहिं आवाज़ ॾे, यकीन कंदो असां थड़कंदा हुआसीं, ॾकंदा हुआसीं, यार बाबा. हिकिड़ो मूंखे मज़े जी ॻाल्हि आहे, बाबा स्कूल में हुयो त चई त मानी तयारु पे कराईसीं स्कूल जे लाइ. काएं बजे तयारु थींदी, मां चयो बाबा 11 बजे तयारु थींदी. 11 ठीकु आहे, भाउ करे वेलो. मां पोयां स्कूल जिथे आहे असांजो उन घिटी में देगू पे ठहिरायूं, त बाबा चयो घणी देरि, मां चयो बाबा 10 मिंट. हुनखे ॾिठमि त अञा काफ़ी देरि लॻेसि पई. जेसीं ताईं 10 मिंट थियनि, एतिरे में कुझु माण्हू आहे, अड़े सचा टीवी ते ईंदो आहे यार साईं, तव्हांखे त असां टीवी ते ॾिसंदा आहियूं, असां मेड़ जाऊं, तव्हां दादू में घिटी में हिते. मां वरी महिरबानी साईं फ़ोटो थींदो. हा वाह फ़ोटो थींदो, छो न थींदो साईं. मां ॾाढो तयारु व्यारु करे ॾाढो फ़ोटो थो कढां. हितां बाबा जी एंट्री थी. अड़े तोखे चयमि त माणी तयारु कोन्हे, तूं हिते वरी फ़ोटो पे थो कढाईंदे न. मां चयो माफ़ु कजो मूंखे बसि. मां हा बाबा पोइ जहिड़ी तहिड़ी देग हुई, मां उस्ताद खण हिनखे. असांखे फ़िक्र न हूंदी त केरु दुनिया छा आहे या कीअं आहे, या मुंहिंजे दोस्त ख़बर. असांजी दुनिया असांजो माउ, असांजी पीउ. अच्छा, अमर जी एज माना तव्हां 2.5 साल जा हुया? न 2.5 न, मां 21 सालनि जो हुउसि त अम्मा जी डेथ थी. त अम्मा जी एज 63 साल ई अम्मा जॾहिं दुनिया छॾी, ऐं बाबा जी एज तक़रीबन कोई 89-90 ईयर्स जा हुया बाबा, त बाबा ही दुनिया छॾी आहे. मिस कंदा हूंदो ॾाढो. मतिलबु चवंदो आहियां त माउ पीउ जॾहिं दुनिया में हलियो वेंदो आहे न, त पोइ हिकिड़ो लफ़्ज़ ॾेई वेंदो आहे, ऐं उहो लफ़्ज़ हूंदो अथव काश. पोइ तव्हांजी का ख़ुशी थिए, तव्हांजी का ग़मी थिए, तव्हां जेको प्रमोशन थिए, तव्हां जेको मतिलबु को बि अहिड़ो इवेंट हुजे, उन में तव्हां चवंदो काश अम्मा हुजे या बाबा हुजे या ॾिसे या ॿुधे या हिन मंज़िल ते या हिन हालात में टपकी ॾिया. इहो त आहे, माउ पीउ खां वधीक त को रिश्तो कोन्हे को. वाह. अच्छा, अचूं था मीडिया जी तरफ़. सजाद भाउ, शुरू में हिकिड़ो अवां बि एक्सपीरियंस ॾिठो हूंदो इहो, त हिकिड़ो कॉन्सेप्ट हुयो त भई असांजे हिकिड़े इदारे में रही करे आर्टिस्ट जेको आहे ॿिए इदारे में कमु न करे. हालांकि अगरि इहो कॉन्सेप्ट ख़तमु हुजे त असांजो सिंधी आर्टिस्ट अञा वधीक ख़ुशहाल हुजे. इहो हाणे त ख़ैर उहो ख़तमु थी वियो आहे. हाणे त ख़तमु थियो आहे काफ़ी. इहो नज़रियो ई ख़तमु थी वियो हाणे त. तॾहिं ईअं पर उन्हनि ॾींहंनि में ईअं हुयो. इहा सची ॻाल्हि आहे. त अगरि को KTN वारो आहे, KTN ते आहे, त अगरि उहो सिंध TV ते वियो त पोइ वरी KTN जा दरवाज़ा हुन जे लाइ बंदि थी वेंदा. अगरि को सिंध TV वारो KTN ते ईंदो त हुन लाइ सिंध TV जा दरवाज़ा बंदि थींदा हुया. सही. ऐं असां ख़ासि तौर ते जेके इम्प्लॉय हूंदा हुआसीं, छाकाणि त माण्हू सम्झंदा शायदि ड्रामा ई कंदा, त मुंहिंजी त उते जॉब हूंदी हुई, त पोइ असांखे बि महसूसु थींदो हुयो त यार न KTN आहियूं त वरी होॾे काॾे वञिबो, कीअं वञिबो. ऐं प्लस में इहो हूंदो बि हुयो, हक़ीक़त बि हुई. पर वक़्त सां गॾु चेंज थियो. पर इहो तंहिं वक़्त में बि शायदि हाणे जॾहिं सोचूं था न हिन उमिरि जे हिन हिसे में, त असां इहो चऊं था यार ईअं न हुजणु खपे यार. त आर्टिस्ट त आज़ादु आहे, उहो वीचारो रोज़ी रोटी लाइ, भला एम्प्लॉइज़ त चलो ठीकु आहे, ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर जेको आर्टिस्ट आहे उनखे त जिथे रोज़ी मिले उहो PTV 3 दर मतिलबु हूंदा आहे न इदारा. PTV हूंदो, KTN हूंदो, सिंध TV हूंदो. त हितां जेके जिथां मिले करे, त पोइ
हाणे सोचूं था त न हुजणु खपंदो. हालांकि सच ॿुधायां थो सजाद भाउ, असां त एज़ अ बीइंग अ सिंगर असांखे त चलो ठीकु आहे हिकिड़ा शोज़ मिली वेंदा, हुतां अर्निंग थींदी, पर हिकिड़ो जेको एक्टर आहे, एक्टर वीचारे खे त स्क्रीन ते परफॉर्म करे पियो, उन वीचारे खे मिलनि ई 1300 रुपया, जंहिंमें टैक्स कटिजे पियो अञा. ठीकु आहे, त इहे वीचारो हालांकि ॾिसो उर्दू मीडिया जा जेके बि आर्टिस्ट आहिनि उहे हिकिड़े चैनल खां वञी करे ॿिए चैनल ते वञी परफॉर्म कनि था, पर असां वटि इहा कुंद ज़हन छो आहिनि? इहे छाजे लाइ? भई ऐं धड़ल्ले सां चवंदो आहियां ऐं चैलेंज करे थो चवां मां त दुनिया में जंहिं आर्टिस्ट खे करोड़नि जी तादाद में माण्हू सुञाणनि, मां नाला नथो खणा, ऐं उन आर्टिस्ट जे चहिरे खे नाले खे सुञाणनि ऐं उन आर्टिस्ट जे आर्ट जी क़दुरु खे असां डॉलर्स में कन्वर्ट कयूं, जेका हिते हुनखे मिलंदी आहे पर एपिसोड, उहा असां अगरि डॉलर्स में कन्वर्ट कयूं त मां चवां थो, चैलेंज कयां थो त दुनिया जो सस्ते में सस्तो आर्टिस्ट सिंधी आर्टिस्ट आहे, जेके करोड़नि जी तादाद में माण्हू सुञाणनि ऐं उनखे जॾहिं उनजो मुआवज़ो मिलंदो आहे उनजे कम जो ऐं उनखे असां डॉलर में कन्वर्ट कयूं त पोइ इहा सचाई आहे. ज़ुल्म आहे. अच्छा, जीअं फ़हद मुस्तफ़ा हिकिड़ी ॻाल्हि कई फ्री में प्रोडक्शन, अॼुकल्ह मज़े ताईं ॻाल्हि मूंखे त अॼु त आई वॉज़ शॉक, सच थो ॿुधायां त मूंखे हिकिड़ो दोस्त चयो त हींअर फ्री में प्रोडक्शन वठनि था, त हींअर इहा हालत वञी बची आहे, त जंहिंमें फ़हद मुस्तफ़ा बि इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में अदी लेला सां हिकिड़ो इंटरव्यू में ॻाल्हि कई आहे त हींअर फ्री में प्रोडक्शन वठनि था, त इहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे डेफिनेटली जेको मयार अचे थो त उहो त मयार घटि हूंदो. एक्चुअली जिथे मयार जी ॻाल्हि आहे न, त असां त अची वियासीं, चलो ठीकु आहे. मूंखे यादि आहे मां हिकिड़ो आइडिया खणी वियुसि बॉसिस वटि चइजे या घणनि हंधनि ते, त मूंखे इहो थोरो सिमेल थियो पिए, मां सम्झां थो 2007 में या 8 में, त मतिलबु असां 2002 खां 2007 ताईं न असांजे ॾाढे मतिलबु हाई पे वियासीं त मीडिया. 2007 में मां इहो आइडिया खणी वियुसि त मां चयो त असां जेके बि मैस कम्युनिकेशन सां या यूनिवर्सिटीज़ में जेके मीडिया साइंसिस आहिनि या इन सां तालुक़ु रखंदड़ कि 10 खां 15 छोकिरा, कि 10 खां 15 सुठियूं पढ़ियल लिखियल छोकिरियूं उनखे हायर कयूं सुठे पैकेज ते, उन सां बॉन्ड साइन करायूं 3 साल खां 5 सालनि ताईं, हू बाउंड हुजनि, ऐं उहे 15 खां मतिलबु 20, 30, 25, 30 जेके छोकिरा ऐं छोकिरियूं हूंदा पढ़ियल लिखियल हुजनि, उनजी ॿोली बि सुठी हुजे ऐं उनजी अंग्रेज़ी बि ठीकु हुजे ऐं पढ़ियल बि हुजनि यूनिवर्सिटी खां. असां त खणी अची वियासीं रश में त भई ठीकु आहे तव्हां वञो, तव्हां मीडिया ते अची वियासीं, असांजो नालो थियो, पर तॾहिं मुंहिंजो इहो आइडिया हो त उहे असां 25-30 माण्हू उन्हनि खे असां कराची में, इस्लामाबाद में, लाहौर में, हैदराबाद में, सखर में कोई 1 महीने जो 3-4 ॾींहंनि जा कोर्सिस करायूं ऐं प्लस में सीनियर मीडिया माण्हुनि सां मिलाए करे ऐं उनखे असां महीने खां 3 महीननि ताईं उनखे ट्रेंड करे ऐं पोइ उन्हनि खे ड्रामा बि ॾियूं, उनखे प्रोग्राम्स बि ॾियूं, इनखे ॾियूं, त इहो असांजो जेको हूंदो इहो असांजो असेट हूंदो. भले 3 खां 5 सालनि ते उन्हनि सां माण्हू एग्रीमेंट करे पैकेज सुठा हुजनि, त असां वटि जेका ब्रीड ईंदी उहा ॾाढी शानदार थींदी, असां उनखे मथे खणी हलंदासीं. ऐं तीअं ई छाकाणि त मां मार्केटिंग में बि हूंदो हुउमि त आइडियाज़ हूंदा त असां पंहिंजे ड्रामनि खे हीअं खपाए सघूं था एडवर्टाइज़िंग एजेंसीज़ में, हीअं करे सघूं था. अनफॉर्चुनेट ईअं न थी सघियो. ऐं जेको मां फोरकास्ट कयो उन वक़्त में, मां हींअर पंहिंजो पाण खे आईने ते चवंदो आहियां त ओॾीमहिल मां ठीकु हुअसि, जेकॾहिं उहे असांजा पढ़ियल लिखियल या उहा जेंटी असां वटि अची आहे त चलो हींअर रिज़ल्ट थी सघे थो कुझु चेंज हुजे हा. अच्छा, सबबु कहिड़ा इन सिंधी मीडिया जी स्पेशली इन तबाही जा सबब जेके नज़र भाई एक्चुअली थियो ईअं जो हाणे मां फेसबुक ते बि हिकिड़ी अधु पोस्ट में मूं लिखियो हुयो त असां जॾहिं मार्केटिंग में हूंदा हुआसीं न, पोइ जीअं पहिरियों हफ़्तो थींदो हो त असां पंहिंजे FPC ॾिसंदा हुआसीं, जेका मतिलबु कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम थियंदा आहिनि, उनखे असांजी टेक्निकल ॿोली में FPC चवंदा आहिनि, फिक्स पॉइंट चार्ट उनखे चवंदा आहिनि. त हीअ शो आहे, मॉर्निंग शो आहे, हीअ आहे. ऐं उन FPC में असांखे ख़बर हूंदी त भई 12:13 ऐं 47 सेकेंडनि ते हीअ गानो ख़तमु थींदो ऐं 47 सेकेंड ऐं हिकिड़े फ्रेम खां पोइ हीअ कमर्शियल शुरू थींदो. त असांखे रोज़ु ख़बर पवंदी त असां वटि अॼु 200 मिंटनि 300 मिंटनि या 70 मिंटनि असांजो बिज़नेस अॼु हीअ आहे. त पोइ असांखे पहिरें हफ़्ते में पवंदो अॼु स्टार्टअप असांजो हीअ थियो, असां हिन महीने हेतिरा करोड़ बिज़नेस कंदासीं, हिन 15 ॾींहंनि में हीअ थियो आहे त बाक़ी 15 ॾींहंनि में हीअ बिज़नेस कंदासीं. पोइ इहा थी कॉम्पिटिशन. पोइ चैनल्स पंहिंजी कॉम्पिटिशन खे त ॾिसूं केरु घणो थो धंधो करे.
पोइ चैनल्स खे जॾहिं पैसा मिलंदा रहिया ऐं महीने ते मतिलबु अगरि ग्रुप जी ॻाल्हि कजे त 3-4 करोड़ 4.5 करोड़ रुपया कमाए वठंदो हुयो इश्तिहारनि मां इन्हनि मां, पोइ ख़र्च घटि कंदा। इहा शइ मूंखे सम्झ में थोरी न ईंदी। सभिनी चैनल्स जी ॻाल्हि थो कयां, कंहिं पर्टिकुलर चैनल जी ॻाल्हि नथो कयां। पोइ जीअं हाणे असां फोरकास्ट कयोसीं, तीअं मुंहिंजे ख़्याल में चैनल जे मालिकान बि फोरकास्ट कयो त उहे पैसा पोइ उन्हनि शायदि प्रॉपर्टीज़ में या ॿिए बिज़नेसिस में लॻाया या इवन असांजा इदारा बि वधिया। पर जेको आर्टिस्ट हुयो, आर्ट हुयो या जेको असांजो टैलेंट हुयो, उन ते अगरि ख़र्च थिए हा त इहा पोज़ीशन न थी आहे। भला हींअर उर्दू ड्रामा बि हलनि पिया, उहे पंहिंजी प्रोडक्शन मां बि कमाइनि पिया ऐं पंहिंजे डिजिटल मीडिया तां बि कमाइनि पिया, पर असांजे आर्टिस्टनि ते, आर्ट ते, प्रोडक्शन ते उहो ख़र्च न थियो, उहे अप टू द मार्क न थी सघिया। ऐं जंहिंजो कारण इहो त पोइ असां अॼु सिंधी मीडिया खे ॾिठे ॾींहं थिया को ॼणा कहिड़ा पहिरीं। नो डाउट हींअर आउं त चवां थो त स्पेशली उर्दू मीडिया जी सोर्स ऑफ इनकम आहे डिजिटल मीडिया। तव्हां ॾिसो हिकिड़ी राति में तक़रीबन हुन जा 4-5 मिलियंस त अचनि था। तव्हांखे यादि हूंदो को दौर हूंदो जॾहिं सिर्फ़ु पंजाबी गाना हलंदा असांजी ज़मीनुनि ते। बिल्कुलु उहो टेबू टोड़ियो असांजे जलाल चांडियो साहब। उन इनायत भट्टी हलंदो, उनखे मंज़ूर साहब टोड़ियो ऐं होॾां जलाल साहब खे जलाल साहब उहो टोड़ियो। पोइ वरी मंज़ूर सखीराणी, शमन मीराली जो दौर, कैसेटनि जा मुक़ाबला, रुबीना हैदरी जा ऐं ताज मस्तानी जा इहे दौर, फौजिया सुमरो जो। KTN जॾहिं आयो या सिंधी मीडिया जो जॾहिं जनमु थियो त असांजो जेको पढ़ियल ॻढ़ियल माण्हू हुयो न, उहो डाइवर्ट थियो, उहो आयो सिंधी मीडिया ॾांहुं। उन ड्रामा ॾिसणु शुरू कया। फैमिलीज़ में इहे स्टार प्लस ऐं इहे ॿिया चैनल्स ख़तमु थी विया। उहे उन्हनि ड्रामा छॾिया डस पंहिंजी स्क्रीन ते, पंहिंजी ॿोलीअ ते, पंहिंजनि प्रोग्रामनि ते अची विया। जहिड़ा तहिड़ा बि हुयासीं, माण्हुनि एक्सेप्ट कयो असांखे। पोइ जॾहिं असां पंहिंजो मयार क़ाइमु करे न सघियासीं न, असां न पढ़ियासीं, असां होस्टिंग करणु शुरू करे छॾीसीं ऐं पढ़ंदासीं बि कोन ऐं ईअं ई सीट ते वञी वेही करे ॻाल्हाइणु शुरू कंदासीं त स्क्रीन ते जेको वेठो आहे माण्हू, जेको ॾिसे थो, यू नेवर नो उनजो वक़ूफ़ केतिरो शानदार आहे, उनजी ऑब्ज़र्वेशन केतिरी टिपिकल आहे, चेंज आहे। उहो हिकिड़ो वॾो मयार रखंदड़ माण्हू आहे। उहो जेकॾहिं 15 मिंट 20 मिंट ॾिए थो त उहो अख़ज़ करे थो तव्हां मां त का शइ मिलंदी, ऐं उनखे जॾहिं कुझु बि न मिलणु शुरू थियो त पोइ उन्हनि असांखे ड्रॉप करणु शुरू करे छॾियो। सिंधी प्रोग्रामनि खे, असांजे गाननि खे, असांजे ड्रामनि खे, असांजी स्क्रीन तां पोइ डाइवर्ट थींदो वियो। पोइ हू वरी नेशनल मीडिया ॾांहुं ॾिसणु लॻो। वरी जॾहिं YouTube 2009 में आयो, फेसबुक उभरियो ऐं सोशल मीडिया, त माॻई असांजा हाल बि थोरा पूरा हुया। रुठी त अॻे ई वेठी वियासीं उन्हनि खे ऑप्शन मिलिया त बसि पोइ हुननि पंहिंजो पाण खे डाइवर्ट करे छॾियो माण्हुनि। पोइ हाणे उन्हनि खे साॻी स्क्रीन ते ॾाढो ॾुखियो आहे। हाणे सभु कुझु मोबाइल आहे। अच्छा, रिसेंटली ॾिठा आहिनि त ड्रामास जेके हलनि था? न, अगरि मूंखां तव्हां इहो पुछो त मूं आख़िरी सिंधी ड्रामो कहिड़ो ऐं कॾहिं ॾिठो आहे त मूंखे यादि बि नाहे त मूं आख़िरी सिंधी ड्रामो पंहिंजी स्क्रीन ते कहिड़े बि चैनल जो कॾहिं ॾिठो आहे मूंखे यादि नाहे जो मां वेही करे कोई 10 मिंट या 5 मिंट ड्रामो ॾिसां ऐं ॾिसी सघां। पत्थर दुनिया त ॾिठो हूंदो तव्हां? ॾिसो, पत्थर दुनिया जी पसंदीदगी जो तालुक़ु अलॻि रहियो न, ऐं पत्थर दुनिया खे शोहरत त ॾाढी मिली, ऐं पर पत्थर दुनिया मूंखे यादि आहे मां तॾहिं सिंध गवर्नमेंट डील कंदो हुउमि उतां, त मां वेंदो हुउमि CM हाउस में, त माण्हू इंतज़ारु कंदा पत्थर दुनिया जा। इहे पासा बि हुया त उते ई वरी जेके पढ़ियल लिखियल माण्हू हूंदा उहे चवंदासीं हाणे कहिड़ा ड्रामा शुरू कया अथव, पत्थर दुनिया, वरी दाड़ेल, वरी हे वरी हो, त ॿई पासा ॿुधंदा हुआसीं। पर माना इहो बि मिलंदो फीडबैक त ॾिसनि त ॿई था, जेको क्रिटिसाइज़ थो करे उहो बि ॾिसे थो, जेको पसंदि थो करे उहो बि ॾिसे थो। पर पोइ मां ॻाल्हि कई त माण्हुनि जा फ्लेवर्स डिफरेंट हुया, त पोइ माण्हू जीअं डाइवर्ट थिया। ऐं मुंहिंजे ख़्याल में, भले माण्हू मूंखे मुंहिंजे ख़्याल में कुझु चवंदा हूंदा पर छा, पर इहो ब्रेक पॉइंट इहा बि हुई जितां पत्थर दुनिया खां पोइ माण्हू जेके तव्हांजो पढ़ियल गढ़ियल गिलास हुयो उहो उतां टुटो पत्थर दुनिया खां पोइ, जॾहिं उनखे बसि पोइ छाकाणि त TRP अचणु लॻी पत्थर दुनिया जी पसंदीदगी जी, माण्हुनि खे वणणु लॻो त पोइ पत्थर जा माण्हू ठहियो।
पोइ पथर दिलि ठहिया, पोइ हीअ ठहिया, पोइ असांजी जेका कराची में प्रोडक्शन हूंदी हुई पोइ सॼी शिफ्ट थी वई असांजे ॿियनि शहरनि में बहिराड़नि में. ऐं पोइ जेको पढ़ियल गढ़ियल माण्हू हुयो न उन पाण खे डाइवर्ट करे छॾियो, पोइ हू हिन स्क्रीन जे पासे न आयो. बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे. इहा हक़ीक़त आहे. अच्छा भला जेके हींअर होस्टिंग कनि था भला, हा, त उन में तव्हां कंहिंमें मुतासिर आहियो त यार ही सभु सुठो था कनि था. मूंखे रहणो आहे. अॼुकल्ह मोबाइलूं आहिनि, अॼुकल्ह पंहिंजो दादा आमिर चयो न, दादा इहे जेको शो थियनि था हिन में जेको आहे असां इनाम ॾींदा आहियूं, छा हूंदो आहे पोइ दादा खे जेके एक्सपायर. अॼुकल्ह बाबा ट्रोलिंग ॾाढी थी थिए बाबा, दादा सभु ॾाढो बहितरीनु बहितरीनु था कयो तव्हां. न भला होस्टिंग में मुतासिर त कंहिंमें थिया हूंदा न, त हिकिड़ा आइडियल हूंदा त यार हिननि मां मुतासिर थिया. मां इहो पुछणु चाहियां पियो, न चइबो हिकु मुतासिर अलॻि आहे, ॿियो जेके हींअर होस्टिंग कनि था त हिकिड़ा चई सघो था यार ही जेके आहिनि जेके ही सुठो कमु करे रहिया आहिनि. असां जेके हुननि जो वीचारनि जो ॾोह न आहे. असांजा जेके उस्ताद हुया न होस्टिंग में, से हुया मुस्तनसर हुसैन तारड़ साहब, तारिक अज़ीज़ साहब, नईम बुखारी साहब, ऐं तौसीक हैदर बि ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम कंदो हुयो पंहिंजे दौर जो, ऐं पंहिंजो महमूद मुग़ल साहब हुया, असलम आज़ाद साहब हुया, सिंधी में जेके असां नाला वठूं, अदा बख़्शण, यासिर, असांजे उस्तादनि मां असां मञूं था. ऐं स्क्रीन ते मां मञा थो. जिन असां उस्ताद थियासीं त वीचारा अहिड़ा शागिर्द, मां त गानो ॿुधाइण वारो असांजा उस्ताद आहिनि, उन्हनि खां बदिर आहियो त वधीक सुठो अथव. अच्छा भला कीअं छा महसूसु कयो जॾहिं असलम आज़ाद साहब जिथे बीठो परख कंदो? यार नो डाउट, तव्हां अॼु मूंखे छेड़े छॾियो. 2010 में मूंखे ऑफर थी परख प्रोग्राम जी. दादा रऊफ़ कंदड़ तॾहिं PTV में हूंदा, चईं दादा, मां चयो परख मूंखे ॾींदा आहियो? चई हा यार, नाला हलनि था, ॿ टे नाला, तंहिंमें हुन में तव्हांजो नालो बि आयो आहे. पोइ मां पैकेज न ॾिठो, पर जेको पैकेज हूंदो हुयो, जॾहिं मूंखे उहा ख़बर पई मूंखे ॾाढो अफ़सोसु थियो, यार एतिरा थोरा पैसा. पोइ मुंहिंजे आउं चवंदो तव्हां एफर्ट्स कयो. पोइ मां जेका एफर्ट्स जॾहिं वरिता उन प्रोग्राम जे पंहिंजे पैसनि जे लाइ, त मुंहिंजा 4 गुना पैसा वधी विया एफर्ट्स वठण सां, ॻाल्हाइण सां. जेके मूंखां पहिरीं मेज़बाननि खे मिलंदा हुया, 4 गुना वधीक पैसा मिलिया. मां चलो ठीकु आहे. पर जॾहिं 4 गुना वधियल पैसा बि जॾहिं मूंखे मिलंदा हुया, त उहो जेको मां 2 पीस पाए वेंदुमि, जॾहिं पहिरियां हिननि थोरो चेंज कयो, त ओतिरा पैसा बि कोन हूंदा. पर वरी बि ऐं पैसनि खां हटी करे जेकॾहिं ॻाल्हि कयां त एज़ाज़ वॾो हुयो त परख प्रोग्राम PTV जो सिग्नेचर प्रोग्राम, उहो जेकॾहिं सजाद करे, जंहिंजे लाइ ऐं सिकंदोसि त शायदि मूंखे महिमान करे कॾहिं प्रोग्राम में वञा, नंढा हूंदा हुआसीं. त पोइ जॾहिं बि परख प्रोग्राम, हाणे बि आउं कंदो आहियां, त जॾहिं बि कंदो आहियां, तॾहिं मां हमेशह हिन प्रोग्राम खे पंहिंजो एज़ाज़ सम्झंदो आहियां. त यार हिन प्रोग्राम जी नोयत आहे, हीउ सिग्नेचर प्रोग्राम आहे, ऐं उनखे उन ई टोन में वठी हलो जीअं टोन में हीउ हलंदो आयो आहे. कोशिशि कई आहे त, पर हाणे ऑडियंस चेंज आहे, माहौल मटियल आहे, उहा चार्म या उहा शइ उन अप टू द मार्क न आहे. पर सजाद भाई इहो तमामु वॾो एज़ाज़ आहे, एज़ाज़ तमामु मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़, तमामु वॾो एज़ाज़. त 3 वॾा होस्ट इन जा काउंट थींदा तारीख़ में, जंहिंमें असलम आज़ाद साहब जो नालो ईंदो, डॉक्टर महमूद मुग़ल साहब जो नालो ईंदो, ऐं किथे शायदि मतां सजाद जो नालो. नो डाउट. ऐं सच त ॿुधायां त सजाद भाउ बेसिकली PTV मां त चवंदो मदर ऑफ चैनल आहे. त हक़ीक़त हा ठीकु आहे. त मां पंहिंजा जेके कुलीग आहिनि जेके मूंसां गॾु सिंगिंग में कंदा आहिनि, परफॉर्म कंदा आहिनि, त मां हुनखे चवंदो आहियां यार PTV ते ॻाइणु हिकिड़ो तमामु वॾो एज़ाज़ आहे. जॾहिं 7 वायलिन वारा वेठा हुजनि, 2 गिटार वारा वेठा हुजनि, 2 कीबोर्ड ते वेठा हुजनि, 3 ढोलक ते वेठा हुजनि, फ्लूट ते हुजनि, ज़ाइलोफोन ते वेठा हुजनि, उन्हनि जे साम्हूं करण जे लाइ दिलि थी खपे. नो डाउट. उहे मूंखे यादि, असां वियासीं 2006 में इंडिया में. त इंडिया जी वॾी मंच, दिल्ली में शो हुजे, आगरा में हुजे, अजमेर में हुजे, कलकत्ता में हुजे, दार्जिलिंग में शोज़ हुजनि. जॾहिं मां दिल्ली जी स्टेज ते, मूंखे यादि आहे चङी तरह 2006 में, त KTN ऐं सिगा जो कोलेब्रेशन आहे, ऐं इंडिया जो जेको लैंग्वेज अथॉरिटी उनजो. त जॾहिं मूंखे यादि आहे त वॾो हॉल हुयो, सॼो फुल हुयो माण्हुनि जो, उन्हनि जा चङा भला वेठा हुजनि सभई. त जॾहिं उनजी होस्टिंग मूंखे करणी हुई, त जॾहिं मां चढ़ां पियो स्टेज ते, त मूंखे हिकिड़े भाई सॾु करियो, ॿाह मां वठी चईं, मूंखे चईं हिन स्टेज जो वॾो भरम अथई,
को जुमिलो, का बॉडी लैंग्वेज, को जेस्चर अहिड़ो न हुजे त असां वटि हीउ जेको मंच ते तूं वञी थो न, इन जो हिकिड़ो पंहिंजो भरम अथई, इनखे ज़हन में रखिजांइ। त असां जॾहिं उते वियासीं, उते परफॉर्म कयोसीं, त पोइ माण्हुनि सां मिलियासीं, त उते आर्ट खे एॾो वॾो हिकिड़ो मिलियलु हूंदो हो, वक़्त खे माण्हुनि जे जुमिलनि ते, इन ते। त उन ॻाल्हि कई मूंसां, जेका तव्हां ॻाल्हि पे कई, हुन चयो हिते फ़नकार भले केतिरा बि आया हुजनि, पर हिते सुनकार तोखे क्वालिटी वारा मिलंदा। मां तव्हांजे जुमिले ते आयुसि त भले फ़नकार कहिड़ा बि हुजनि, पर हिते सुनकार तव्हांजा क्वालिटी वारा आहिनि। त इन करे पंहिंजी ज़बान खे ऐं लफ़्ज़नि खे चूंडे सुनकार आहिनि। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि, त अॼु पाण में ॿई वेठा आहियूं सजाद बाब, इहो क्रेडिट असां जेके ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिंधी चैनल जेके हुया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि प्लेटफॉर्म मां असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो मौक़ो मिलियो असांखे बि, त नो डाउट। मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि यार नजब आहे, अॼुकल्ह असां सिंधी मीडिया ते ट्रोलिंग कंदा आहियूं ॾाढी, मां अक्सर ॿुधंदो आहियां, जेका मूंखे ॻाल्हि न वणंदी आहे। सिंधी मीडिया असां जहिड़े, तव्हां जहिड़े ॿियनि केतिरनि माण्हुनि जेके रॉ मटीरियल जेके खणी चऊं, उनखे आंदो, मंच ॾिनो, कॉन्फिडेंस ॾिनो, ऐं मेन प्रोग्राम्स ॾिना, मेन शयूं ॾिनियूं, कयो। ठीकु आहे, असां जहिड़ा कयासीं, जीअं कयासीं, उते सिखियासीं, सेखारियो वियो, पज़ीराई मिली, इज़त मिली, शोहरत मिली। उन खां पोइ जॾहिं असां एतिरा मेच्योर बि थी वियासीं, दुनिया सां बि ॻाल्हाइण लॻासीं, वॾनि वॾनि कॉन्सर्ट्स खे में बि असां डील कयोसीं, लख लख माण्हुनि खे असां डील कयोसीं, पूरो लख लख, सवा सवा लख असां होस्टिंग कईसीं, सभु शयूं कयूंसीं, या ॿिया प्रोग्राम थींदा रहिया। कॾहिं उन्हनि बंदूक त न रखी, दादा हेतिरा पैसा त कयो न त डस थी वेंदा न। सही आहे। हुननि चयो ही स्क्रीन आहे, ही माहौल आहे, ही पैकेज आहे, ही कमु आहे, सम्झ में अचे जी बिस्मिल्लाह, सम्झ में न अचे यू गो यो वे, आई गो माय वे वारो लफ़्ज़ आहे, असांखे छॾियो जीअं करणु चाहियूं था। त पोइ उन मां जीअं जीअं बि पंहिंजी शोहरत मां ऐं पंहिंजे टैलेंट मां जेको सिखियो हुजे, या उन्हनि पोइ पंहिंजा रस्ता थोरा मटाया बि सही, ऐं पंहिंजा वेन्यूज़ ॿिया बि खोलिया, घणनि कारोबार कया, घणा वरी ॿी स्क्रीन ते हलिया विया। तंहिंमां खोड़ अहिड़ा नाला आहिनि जेके वठी सघजनि था, जेके वरी उर्दू मीडिया ते हलिया विया, उते उन्हनि खे सुठो नालो मिलियो, घणनि वरी बाद में उर्दू मीडिया जॉइन कई, घणा बिज़नेस ॾे हलिया विया, घणनि नौकरियूं वरितियूं, पंहिंजे इन चहिरे खे कैश कराईंदे, पंहिंजी शोहरत खे कैश कराईंदे, घणनि जा टोल टैक्स माफ़ु थी वेंदा कार्ड तां। त इहो आहे, हुननि पंहिंजी विताहर वसार हुनखे ॾिनो, उनखे करणु खपंदो हो, उनजी माली सहायता वधीक करणु खपंदी, बिल्कुलु, पर उन सां गॾो गॾु इहो बि त ऑप्शन हूंदो न, त दरवाज़ा खुलियल हूंदा, अदा हीअ आहे, करे सघो त ठीकु आहे, न करे त तव्हांजी मर्ज़ी, ॿियो केरु कंदो। पोइ उन सां जंहिं फ़ाइदो वरितो ठीकु आहे, ऐं हुननि पंहिंजो ख़र्चु न कयो त अॼुकल्ह हू बि सफ़र कनि पिया, ईअं न आहे त को हो बि उन ई पंहिंजे चाम में ऐं उन ई पंहिंजे उरूज थियनि, ठीकु आहे, हू बि थोरो डिस्टर्ब थी विया आहिनि। अच्छा, इदारनि सां गॾु गॾु क्रेडिट कंहिंखे ॾींदो? माना कुझु शख़्सियतूं त आहिनि डेफिनेटली, जेके जंहिं सजाद सुहाग खे गूंज मां कढी करे न्यूज़कास्टर रहियो अली काज़ी साहब, मां धड़ल्ले सां चवंदो आहियां, अली काज़ी साहब एॾो सेखारियो, तमामु घणो सेखारियो। इवन कॾहिं मूंखे यादि आहे, दुबई में हुया, मां असां शो करणु वियासीं, त मूंखे कपिड़ा पातल हुजनि, ऐं त मूंखे ॾिसी करे मूंखे चई त हिन ते ब्लैक शूज़ पाईंदो कर, ठीकु आहे। हिकिड़ो दफ़ो वियुसि, मूंखे चई यार वारनि जो स्टाइल ठीकु कर, ठीकु आहे। ऐं उहो बिल्कुलु पंहिंजे भाइरनि वांगुरु, वॾनि वांगुरु सेखारियो अली साहब, ऐं विजन वारो माण्हू हुयो। जेसीं ताईं प्रोडक्शन में हुननि जी नज़र हूंदी हुई, तव्हांखे यादि आहे त को गानो बि कॉपीराइट तव्हां हाणे त यूट्यूब जी हे थी लॻे न, त अली साहब जी हिकिड़ी हूंदी त भई स्ट्राइक लॻंदी हुनजी, कहिड़े गाने जी कट आहे, हीअ कहिड़े गाने जो रियल टाइम में स्ट्राइक लॻी वेंदी, रियल टाइम में स्ट्राइक लॻी वेंदी। त अली काज़ी साहब खां सिखियसि। मार्केटिंग जे लाइ अथर भाई जो नालो वठंदुसि, अथर काज़ी भाई असांखे ॾाढो सेखारियो, मूंखे स्पेशली स्लाइड खां वठी करे इन जा, हुननि जा पंहिंजा फैमिली इशूज़ आहिनि, उहो डिफरेंट पार्ट आहे, पर मोहसिन रहिया, ॿई मुंहिंजा मोहसिन रहिया, ॿिन्ही खां अलॻि अलॻि मुंहिंजी हिकिड़ी दुआ सलाम बि आहे, हथ ॿध बि आहे, ऐं ॿिन्ही सां हिकिड़ो रिगार्ड बि आहे। त बाक़ी अली साहब नो डाउट पिक करण वारो, सम्झण वारो,
मूंखे अली साहिब जेतिरा ड्रामा लिखिया उन में कुझु त सम्झे जो मूंखां ड्रामा एक्ट कराई बिल्कुलु ऐं नो डाउट उनजो विज़न इंटायरली डिफरेंट ऐं माण्हू जेके बि अली साहिब जे लाइ ॻाल्हाईंदा आहिनि घणो कुझु चवंदा आहिनि पर अली साहिब इदारा ॾिना अली साहिब इदारनि मां इदारा ठाहिण करे ॾिना ऐं ज़ाती तौर ते बि मूंखे ख़बर आहे त अली साहिब जो विज़न ॾाढो डिफरेंट रहियो आहे ऐं हू चाहींदा आहिनि त का सुठी शइ थिए बहितर कजे बिल्कुलु यकीन कंदो त इदारनि सां गॾो गॾु न फ़र्द बि ॾिना ऐं मूंखे जेसिताईं यादि आहे त काफ़ियुनि खे माना का शइ ईंदी कोन हुई पर चवंदो यू कैन डू इट तूं करे सघीं थो पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे त सच ड्रामो अली साहिब लिखियो सच ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार हिन में कैसर निज़ामाणी हूंदो हिन में अयूब खोसो हूंदो हिन में अहमद मेमून हूंदो हिन में सजाद सुहाग हूंदो मां खणी वियुसि स्क्रिप्ट अधु कलाक खां पोइ मां चयो मिसफिट आहे छा हिन में सजाद सुहाग मिसफिट आहे छो मां का कमु घणो आहे खणी वञ सुभाणे ॻाल्हाईंदासीं ॿिए ॾींहं ते आयुसि सच ड्रामो कयो ऐं सच ते अवॉर्ड मिलियो वाह अहिड़ा खोड़ ड्रामा पोइ अहिड़ी अंडरस्टैंडिंग डेवलप थी त अली साहिबु अगरि ड्रामा लिखंदो हुयो ऐं जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं त ऑफिस में मां निकिरंदो हुउमि त उहो कैरेक्टर में निकिरंदो हुउसि मां वाह अच्छा काफ़ी अहिड़ा मूं हींअर शख़्स ॾिठा त जेके हींअर पंहिंजी फील्ड में एक्सपर्ट हुया यकीन कंदो त मां हुन खां जॾहिं हिस्ट्री पुछी त ॿुधाइनि पिया त यार मूंखे हीअ फील्ड ईंदी कोन हुई पर अली साहिबु मूंखे चयो तूं करे सघीं थो यार हा ॾिसो कंहिं ते फेथ रखणु इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे तमामु वॾी ॻाल्हि आहे मौक़ो ॾींदा हुया हा इहा हक़ीक़त आहे मौक़ो ॾींदा हुया तव्हांखे पाण खे प्रूव करण जे लाइ ऐं ॿुधाईंदा सेखारींदा सम्झाईंदा हुया ऐं उन खां पोइ पाण ते डिपेंड करे थो त माण्हू केतिरो सिखियो केतिरो सम्झो केतिरो कयो सो इन करे नो डाउट अली साहिबु इज़ माई मेंटोर ऐं मां फ़ख्र सां चवां थो त अली साहिब मां घणो कुझु सिखण लाइ मिलियो उहे महिरबानी रहिया आहिनि कुझु अरसो पहिरियां हिकिड़ो प्लेटफॉर्म हिकिड़ो जोड़ियो TMF द मीडिया फोरम बिल्कुलु अच्छा जेका मोतियुनि जी माला अवां जोड़ी ऐं मूंखे बि फ़ख़ुरु आहे जो अवां जी सरबराही में मां बि गॾु आहियां हुन सां सलाहियल आहियां सो इहो ख़्यालु कीअं आयो जॾहिं त काफ़ी तंज़ीमूं कमु करे रहियूं आहिनि हिन ते हिन लाइ 2 मिसाल अथव हा 2 मिसाल ॾींदुसि तव्हांखे बिल्कुलु असां 2023 में कुझु दोस्त अमेरिका मां आया त उन्हनि जो हिकिड़ो गेट टुगेदर रखियोसीं द बिग ट्री ते तक़रीबन असां 40 खनि माण्हू हुआसीं हुन में मीडिया जा काफ़ी दोस्त हुनखे असां घुरायोसीं कुझु हुन जा दोस्त 20-25 दोस्त असां मीडिया सां असीं 15-17 माण्हू ॿी दुनिया जा ई सुठो लॻो सभिनी खे गेट टुगेदर कईसीं ॾाढो सुठो लॻो यार मिली सघूं था वरी 2000 मुंहिंजे ख़्याल में ही 24 गुज़री वियो या 25 हाणे 25 में त असां हिकिड़ो रखियोसीं हिते दो दरिया ते त हुन में असां 80 माण्हुनि खे दावत ॾिनीसीं ऐं मां सिकंदर डॉक्टर शायदि असां गॾिजी पैसा करे असां चयो हिकिड़ो ॾियूं था 80 माण्हू जो आया 80-82 माण्हू त वरी ॾाढो सुठो निकितो वरी ईअं मौक़ो मिलियो त यार थी सघे थो असां गॾिजी सघूं था ऐं करे सघूं था हाणे इहो मां तव्हांखे पस मंज़र ॿुधायो इन सां गॾु ॿियो ईअं हो त हिकिड़ो ॿारु किरी पियो खूह में सभिनी पियो रेडियूं कयूं उते हिकिड़ो माण्हू वियो ऐं ॿार खे हिते हुते हथु रखी बहरहाल जान बचाए करे ऐं मथे खणी आया सभिनी ताड़ियूं वॼायूं सभिनी ताड़ियूं वॼाए चयूं भाई तूं एॾो वॾो कारनामो कयो आहे चई कारनामो त मां करे आयुसि पर मूंखे ॿुधायो मूंखे धिको केरु ॾिनो सो हो जेके 2 प्रोग्राम कयासीं असां हुनखे कयोसीं होस्ट त पोइ दोस्तनि ज़बरदस्ती मूंखे कयो पोइ वरी जॾहिं यार रखीसीं असां राजधानी ते गेट टुगेदर त तव्हां सभिनी गॾिजी धिको ॾिनो मूंखे यादि आहे मूंखे कंहिं धिको ॾिनो द मीडिया फोरम जी हिकिड़ी ज़रूरत हुई त सिंधी मीडिया में असां जेके मुख़्तलिफ़ चैनल्स ते कमु कयूं था जीअं तव्हां प्रोग्राम जे शुरू में ॻाल्हि कई त KTN में हूंदो सिंध TV ते न वेंदो सिंध TV वारो KTN ते न वेंदो त असां हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म जोड़ियऊं जेको कंहिं हिकिड़े हंध ते गॾु थिए असां नो डाउट इदारा पंहिंजे हिसाब सां बिज़नेसिस कया इदारा हाणे बि सही आहिनि कनि पिया पर द मीडिया फोरम जे पुठियां सोच इहा आहे त हाणे असांखे पंहिंजे लाइ बि थोरो सोचणु खपे उन में छा हुजे उन में इहो हुजे त असांजे ॿारड़ा हाणे त वॾा थिया आहिनि सभई स्कूल पढ़नि था कॉलेजिस पढ़नि था यूनिवर्सिटीज़ पढ़नि था त छो न असांखे बि को बेनिफिट मिले को असां को अहिड़ो मुतहद थी मुनज़म तरीक़े सां इदारनि सां ॻाल्हायूं ताकी असां पंहिंजे ॿारनि जी फीस में का रिआयत वठी सघूं हूअं त हिकिड़ो नजफ़ वञे सजाद वञे आमिर शाह वञे हैदर कादरी वञे सोहराब वञे या ॿिया दोस्त वञनि गॾिजी वञूं इदारनि सां त पोइ असांजो आवाज़ु ॿुधंदा असां पंहिंजी फीस घटि कराए सघूं ॿारनि जी
ॿियो इहो त मुंहिंजी थोरी घणी ॻाल्हि थी यूनिवर्सिटी सां त असां वटि या नजब भाउ वटि या ॿियनि दोस्तनि वटि हाणे जीअं काफ़ी नाला आहिनि, मां केतिरा नाला घणा दफ़ा खणा, त तजुर्बो आहे 23 साल 25 साल असां हींअर बि स्क्रीन ते वेठा आहियूं, माण्हू नाले सां चहिरे सां सुञाणनि था, पर असां वटि का बि रिकग्नाइज़ड डिग्री कान्हे का जेकॾहिं असां किथे शो कयूं त सभु चवंदा त भई का डिग्री, को सर्टिफिकेट, का ॻाल्हि, का मुहाड़। त मां इदारनि सां ॻाल्हायो आहे, हिकु ॿ यूनिवर्सिटी सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल हले थी, त असां चयो जेकॾहिं तव्हां ऐं असां गॾिजी को अहिड़ो मैकेनिज़म जोड़ियूं जो तव्हां थोरा असांखे डिग्री जे पासे वठी वञो। त उन में हिकु ॿ यूनिवर्सिटी आहे जंहिंजो MOU बि अची वियो आहे, या हिकु ॿ यूनिवर्सिटी सां आइडिया तक़रीबन अची वियो आहे मेच्योरिटी ते। त हुन चयो त कुझु सेशन्स थींदा आहिनि दुनिया में, जेके दुनिया में एतिरी पज़ीराई मिले आर्टिस्टनि खे, गुलकारनि खे, फ़नकारनि खे, लेखकनि खे, त उनखे दुनिया में एज़ाज़ी डिग्रियूं मिलंदियूं आहिनि, ॾींदी आहे दुनिया यूनिवर्सिटीज़ वॾा वॾा, डॉक्टरेट थींदी आहे, सभु शयूं। हिन में असांखे इहो आहे त असां का एसोसिएट जी डिग्री या डिप्लोमा जी का डिग्री अहिड़ी जेका असां एवॉर्ड कयूं पंहिंजनि हिननि वॾनि वॾनि आर्टिस्टनि खे, या हिन फील्ड में जीअं जीअं एतिरा साल ॾिना आहिनि ऐं उन में कुझु ट्रेनिंग, त इहो ख़्यालु आहे त इन में इहो कजे। ॿियो मुंहिंजो ख़्यालु आहे त जीअं असां आयासीं तीअं काफ़ी दोस्त हाणे बि अची विया आहिनि, उन्हनि जी प्रॉपर ट्रेनिंग थियणु खपे। त यार जॾहिं माइक ते केरु अचे, केरु ॻाल्हाए ऐं दुनिया ॾिसे, आई बॉल्स तव्हां न हुजनि, ऐं पोइ असां छाकाणि त रिप्रेज़ेंट कयूं था पंहिंजे सूबे खे, पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजी धरतीअ खे, पंहिंजे सकाफ़त खे, ऐं असांजो हिकिड़ो फेस आहे, त उहे जेके बि हींअर आहिनि या अचनि, त उहे घटि में घटि उन्हनि खे ट्रेनिंग जा सिलसिला शुरू करायूं, उनखे ट्रेन कयूं। ॿी असांजी इहा बि आहे त हाणे जीअं तव्हां ॾिसो था घणनि हंधनि ते त जेके मेडिकल जा इशूज़ आहिनि आर्टिस्टनि खे, राइटर्स खे, हिनखे हुकूमतनि खे जेसिताईं लिखी लिखी फेसबुक ते, अख़बारुनि में, पर्सनल मैसेज, ऑफिसूं वञी करणु, त असां चऊं था त जॾहिं PIA, स्टील मिल, सिविल एविएशन इदारा, के इलेक्ट्रिक जा इदारा, वापडा जा हुजनि या ॿिया इदारा हुजनि, उन्हनि वटि बि त हिकिड़ो मैकेनिज़म आहे न, त उन्हनि जी हेल्थ पैनल आहे न, उन्हनि जा मेडिकल पैनल्स आहिनि, बिल्कुलु हेल्थ कार्ड्स आहिनि, उनखे तव्हां रजिस्टर्ड कयो। A कैटेगरी आहे, B कैटेगरी आहे, C कैटेगरी आहे, हीउ 2 करोड़ जो माण्हू आहे, हीउ 2 लख जो माण्हू आहे, हीउ 2000 जो माण्हू आहे, वॉट एवर, उनखे हिकिड़ो हेल्थ कार्ड या हिकिड़ो सर्टिफिकेट हुजे, आराम सां वञी पंहिंजी हॉस्पिटल में पंहिंजे भरम खे क़ाइमु रखंदे, पंहिंजी घरवारी खां, ॿारनि खां, माउ खां, पीउ खां, दोस्तनि खां अखियूं चोराए ऐं हिकिड़ी मिंथ मेड करे त यार मुंहिंजे पेट में सूरु आहे, या जेसिताईं हुनखे को मेजर हार्ट अटैक थिए तेसि ताईं हुकूमत सुती पई हुजे त न यार हीउ ड्रामो थो करे, न यार हिन खे इहा, त इहे ड्रामा ख़तमु थी वेंदा ऐं जेन्युइन माण्हू खे उहो इलाजु कराए सघंदो। उहो सम्झंदो यार मां हेॾा साल पंहिंजी हिन सूबे जी, पंहिंजी ॿोली जी ख़िदमत कई, त घटि में घटि मूंखे मुंहिंजी हुकूमत ओन कयो आहे, मूंखे हिकिड़ी कार्ड आहे, सुभाणे मां आगा खान वञा, साउथ सिटी वञा, तब्बा हॉस्पिटल वञा, या ॿी कंहिं हॉस्पिटल वञा, हीअ मुंहिंजो कार्ड आहे, हीउ मुंहिंजो इलाजु जेकॾहिं तव्हां थी सघे थो उहो इलाजु ॾिए, ख़ामोशी सां वञे। ऐं इंश्योरेंस कंपनीज़ आहिनि, कहिड़ो हिन में का रॉकेट साइंस आहे, गवर्नमेंट चए थी त न थी सघंदो, हीअ न थी सघंदो, अहिड़ो कुझु बि न आहे, उहो थी सघे थो। जॾहिं पैनल्स ते वॾा वॾा इदारा हली सघनि था, त असांजे आर्टिस्टनि खे, राइटर्स खे, सिंगर्स खे, कॉमेडियंस खे, सोशल मीडिया एक्टिविस्ट खे, इन्फ्लुएंसर्स खे छो न इहो हुकूमत ॾे। घणा माण्हू हूंदासीं यार, 4000 5000 माण्हू सभु मिलाए करे, नॉट मोर देन दैट, ठीकु आहे। उन्हनि खे जहाँ हिकिड़ो शेल्टर ॾियो न, उन्हनि खे ओन त कयो, उन्हनि जे ॿारनि जे। जेकॾहिं हींअर मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त का हुकूमत छो नथी करे, को अहिड़ो बिल छो नथा पास कनि सिंध असेंबली मां, त जेको बि मीडिया ते, इवन जेको डेस्क इंचार्ज आहे उन वीचारे कहिड़ो ॾोह कयो आहे, त यार हुकूमत छो नथी बिल पास करे त सिंध हुकूमत असेंबली जे फ्लोर ते चवे त बाबा जेको बि मीडिया जो वर्कर आहे उन जे ॿार जी फीस 50% हूंदी, हू कानून साज़ी कनि, कहिड़ो इदारो आहे हुन खां फुल फीस वठे, नथो थी सघे। सही ॻाल्हि आहे। इफ देयर इज़ विल देयर इज़ वे, उनखे कानून साज़ी कनि, उन्हनि खे लिखनि, उन्हनि खे असेंबली मां बिल पास कराइनि त मीडिया वर्कर जे ॿार खे सब्सिडाइज़्ड रेट मिलंदा तालीम में ऐं सिहत में। यकीन कयो थी सघे थो, का रॉकेट साइंस कान्हे का। ऐं जेकॾहिं तव्हांजी प्लेटफॉर्म तां हींअर इक़्तिदारी ऐवाननि सां तालुक़ु रखंदड़ असांजा दोस्त, असांजा मिनिस्टर्स, असांजा सेक्रेटरीज़, असांजा चीफ मिनिस्टर्स ॿुधनि था, इवन जेके बि हिन मुल्क जा धणी आहिनि, त यार पंहिंजे आर्टिस्टनि खे इज़त ॾियो, उन्हनि खे मान ॾियो, शान ॾियो। तव्हां पाण कैटेगराइज़ कयो त यार कहिड़ा आर्टिस्ट
कहिड़ी लेवल जा आहिनि बिल्कुलु त उन्हनि खे मिलणु खपे. त इहो द मीडिया फोरम जो इहो बि हिकिड़ो आहे. असां रिक्वेस्ट करे सघूं था, गुज़ारिश करे सघूं था इदारनि खे त यार असांजी परघोर लहो, ही इदारा, ही टैलेंट आहिनि. पोइ ही चवनि था त असांजो ब्रेन ड्रेन थो थिए, ॿाहिरि हलियो थो वञे. ही काॾे वेंदा? जेके आहे उहो चंद माण्हू ॿाहिरि मुल्क छॾे वेंदा या को कारोबार कंदा. बाक़ी वीचारा त इन्हनि ई आसिरनि ते न त यार असांजी का मालिकी थिए. पोइ कॾहिं तव्हांखे फ़ोन कयूं, कंहिं ॿिए खे फ़ोन कयूं, कंहिंखां 5,000 10,000 पुछी डॉक्टर ॾे वञनि, ईअं छो हुजे? त इहो आहे असांजो मक़सदु आहे. ॿियो असां द मीडिया फोरम जो प्लेटफॉर्म तां जंहिंमें काफ़ी दोस्तनि जा असां प्रोफाइल्स अपलोड कयूं पिया, तव्हां ॾिठो हूंदो. उनजो मक़सदु नजफ़ भाउ इहो आहे त नजफ़ अली वॾो सिंगर आहे, सभिनी खे ख़बर आहे, सिंधी माण्हुनि खे ख़बर आहे. पर असांजी कोशिशि आहे त जेको बि असांजो आर्टिस्ट आहे जंहिंजा प्रोफाइल थियनि था उनखे फेसबुक जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी लिमिट आहे, असां थोरो रखियो आहे. पर उनखे असां किताबी शिकिल में हाणे अपलोड अंग्रेज़ीअ में, उर्दू में, सिंधी में कयूं था ताकी ॿी दुनिया खे बि त ख़बर पए त नजफ़ अली केॾो वॾो आर्टिस्ट आहे. उहो असां वेबसाइट ते ॾींदासीं, उहो असां बुकलेट ठाराए मुख़्तलिफ़ काउंसलेट्स में मोकिलींदासीं, मुख़्तलिफ़ डिप्लोमेट्स खे गिफ्ट कंदासीं. असांजी जेका पूरी दुनिया में रहंदड़ डायस्पोरा आहे, असांजी कोशिशि हूंदी त कुझु कापीज़ असां उॾे बि मोकिलियूं ताकी उन्हनि खे ख़बर पए त जेका सिंध छॾे आया आहियूं उनजे पुठियां असांजा कहिड़ा कहिड़ा अहिड़ा टैलेंटेड माण्हू जेके हिन सिंधी मीडिया खे संभालियो वेठा आहिनि थिया. त इहा हिकिड़ी कोशिशि आहे ऐं गॾियल कोशिशि आहे. हींअर ताईं असांखे का सपोर्ट कान्हे का, कंहिंजी सपोर्ट कान्हे का. ऐं केरु चवे थो असांखे त हिननि खे का शायदि पैसा मिलिया हूंदा या का ॻाल्हि मुहार थी हूंदी, रुपए जी बि असांखे किथां का सपोर्ट कान्हे का. कुझु असां दोस्त आहियूं जेका सीड मनी जेके चइजे त असां पंहिंजे खीसनि मां पोइ वेबसाइट था ठारायूं, असां पंहिंजा ब्रोशर्स था ठारायूं, असां वेब ते वञूं पिया, वेबसाइट पिया ठारायूं, असां माण्हुनि सां मिलूं पिया, इदारनि सां मिलूं पिया त भई असांखे तव्हां सपोर्ट कयो. असां हेल्प जो लफ़्ज़ इस्तेमालु नथा कयूं. मां कीअं जीअं सिंध जुडिशल अकेडमी जी ॻाल्हि कजे, असां वियासीं त उते बि असां रिक्वेस्ट कईसीं उन्हनि खे, असां एप्लीकेशन ॾिनीसीं त भई असांजे सिंधी मीडिया जे माण्हुनि खे तव्हां पढ़ायो, तव्हां लेक्चर ॾियो, ॿुधायो. उन्हनि ज़बरदस्त कयो. उन्हनि असांखे मोट ॾिनी फ्री ऑफ कास्ट, को रुपयो न असां भरियोसीं न. हालांकि उन्हनि वीचारनि ख़र्चु कयो असांखे चांहि पाणी बिस्किट खाराइण ते, सैंडविचिस ते, ऐं उन्हनि जी हॉस्पिटलिटी सर्टिफिकेट ताईं. पर असांजे चवण सां डेसेशन थियो. जेके असांजा मेज़बान, जेके न्यूज़ कास्टर, जॾहिं की असां टैलीटॉक कंदा त उनखे कानून जी ख़बर हूंदी, उनखे डेफेमेशन जी ख़बर हूंदी, उनखे वर्क हैरेसमेंट जी ख़बर हूंदी. तीअं असां थरकोल वियासीं, माना उन्हनि सां राब्तो कयोसीं, तव्हां असां ॾिसी आयासीं थरकोल कीअं पियो ऑपरेट करे, कीअं पियो बिजली ठहे, कीअं पियो कोयलो करे. तीअं असांजो हाणे इहो ई आहे त असां मुख़्तलिफ़ पंहिंजूं ट्रेनिंग्स, मुख़्तलिफ़ मागनि जी मालिकी कजे. असांजा माग आहिनि जंहिंमें अगरि का ॻाल्हि केरु करे सघे थो, जी बिस्मिल्लाह. पॉज़िटिव रुख बि त आहिनि न, रुगो नेगेटिविटी थोरी आहे. सही आहे. सो द मीडिया फोरम जा अञा ख़्वाब ख़्याल तमामु वॾा आहिनि. असां इनशा ताला ट्रेनिंग जो सोचियो आहे त पंहिंजनि जी ट्रेनिंग कंदासीं. असां वटि इहो बि आहे त असां इनशा ताला ऐं तव्हांजे हिन मंच तां त असां न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि पाकिस्तान खां ॿाहिरि बि मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन सां राब्ते करण जी कोशिशि में हींअर खां ई लॻा पिया आहियूं पंहिंजे बलबूते ते त का गॾियल कोलेब्रेशन थिए त असां ॿाहिरि ट्रेनिंग्स कयूं, ट्रेनिंग्स खां अलावा प्रोग्राम्स कयूं ऐं कम्युनिकेशन खे ईज़ी कयूं. द मीडिया फोरम जो इहो ई आहे. अच्छा, ही त नेक मक़सदु आहिनि माशाल्लाह. हा. नेगेटिव थॉट्स बि तव्हांखे मिलंदा हिन में या हींअर असां मिलिया मिनिस्टर कल्चर सां मिलियासीं त हिकिड़े ॿ दोस्त असांखे लिखियो त साईं हाणे ही जेके आहिनि से वज़ीरनि वटि वञनि था मेड़ खणी, असां खपण ॾियण जे लाइ तयारु आहियूं, असांखे ख़रीद कयो. ऐं घणनि चयो बाबा हिननि जा पंहिंजा के ज़ाती मक़सद हूंदा. हिन प्लेटफॉर्म तां मां ज़रूरु चवंदुसि त यार जेकॾहिं सकाफ़त वारो वज़ीर, जेकॾहिं इंफॉर्मेशन वारो वज़ीर, जेकॾहिं एजुकेशन मिनिस्टर का सपोर्ट कंदो त छा खीसे मां कंदो, गवर्नमेंट जे पैसनि मां कंदो ऐं असांजे टैक्स जे पैसनि मां कंदो. मां टैक्स पेयर आहियां, टैक्स ॾींदड़ आहियां. ऐं जेकॾहिं असां कल्चर मिनिस्टर वटि वियासीं त असां 4 मुद्दा लिखी करे वियासीं. कहिड़ा? साईं आर्ट्स काउंसिल असांजी पंहिंजी आहे, इन में असांखे मेंबरशिप खपे थी. मुंहिंजी पंहिंजी शादी थियल आहे, पर जंहिं जंहिं दोस्त जी नाहे थियल, मुंहिंजे उन दोस्त खे उहा मेंबरशिप मिलणु खपे. उन में लिखियलु आहे साईं जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि जा ॿार जेकॾहिं पढ़नि था स्कूलनि में त उहो जेकॾहिं एफर्ट्स वठंदा त प्राइवेट स्कूल डायरेक्टोरेट आहे उनखे लेटर वेंदा आहिनि त उन ॿार जी फ़ीस 50% घटि थी वेंदी आहे. त
त इनखे डिस्काउंट मिले। बिल्कुलु। उन खां अलावा चयोसीं त अॼुकल्ह छाकाणि त कल्चर डे सॼी दुनिया में मल्हाए पिया आहिनि, ऑस्ट्रेलिया में, अमेरिका में, कैनेडा में, UK में, यूरोप में, दुबई में, सऊदी अरब में, किथे नथो थिए छाकाणि त मुल्क जा हालात अहिड़ा आहिनि जो वीज़ाऊं नथियूं मिलनि। त कल्चर डिपार्टमेंट ऐं मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स गॾी अगरि लेटर ॾिए असांजे आर्टिस्टनि खे, दोस्तनि खे, त उन्हनि जा वीज़ा लॻनि। ऐं न सिर्फ़ु लेटर बल्कि का विंडो त हुजे अहिड़ी कल्चर डिपार्टमेंट वटि, इंफॉर्मेशन डिपार्टमेंट वटि, जेके उन्हनि जा वीज़ा जा फार्म चङी तरह भरे सघनि ऐं उन्हनि खे वीज़ा खे यकीनी बनायो वञे त हिननि खे वीज़ा मिले, ताकी ही ॿाहिरि हाणे असां कयोसीं न प्रोग्राम साना जा, अमेरिका में थियो, कैनेडा में थियो, असांजे आर्टिस्टनि खे वीज़ाऊं न मिलियूं, उते असांजे इंडिया जा आर्टिस्ट आया सिंधी, उन्हनि परफॉर्म कयो। पर जेकॾहिं असांजे आर्टिस्टनि वटि वीज़ा हुजे हा त असांजा माण्हू परफॉर्म कंदा। तीअं ई हाणे तव्हां दुबई में बि तव्हां वीज़ा आराम सां नथा वठी सघो, त असां मिनिस्टर खे इहा रिक्वेस्ट कईसीं त इन्हनि मुद्दनि ते असांखे सपोर्ट कई वञे। ऐं हाणे असांजो इहो आहे त जेकॾहिं असांखे सपोर्ट मिले न त असां बहितर तरीक़े सां, हींअर ताईं ॾिसो द मीडिया फोरम जी पंहिंजी वेबसाइट आहे, मीडिया फोरम पाण पियो करे अपलोड पंहिंजा प्रोफाइल्स पंहिंजे दोस्तनि जा, सभिनी जा, छो पियो करे दुनिया खे ॿुधायूं, डिजिटल मीडिया ते एक्टिव थियूं। असांखे जेका शइ पज़ीराई मिलणु खपंदी हुई, किथे किथे अगरि का रहिजी वई आहे त कोशिशि कयूं पिया त उनखे उभारियूं। ऐं ॿियो इहो त सभिनी सां असांजो पंहिंजो तालुक़ु त हुजे न। ऐं वॾी मेन ॻाल्हि इहा आहे हिन जबा त मीडिया फोरम जे प्लेटफॉर्म ते पाण सभिनी मीडिया जे ग्रुप्स जा दोस्त हिकु प्लेटफॉर्म ते आहिनि। बिल्कुलु, इहा वॾे में वॾी कामयाबी त इहा बि आहे। अॻु में तव्हां ॿुधायो मूंखे, केरु मूंखे ॿुधाए, जिते सभु असां दोस्त गॾु हुजूं। सही ॻाल्हि आहे। साफ़ ई दोस्त असांजूं उन्हनि जूं तंज़ीमूं रहियूं आहिनि कनि पियूं, पर किथे न्यूज़ कास्टर, प्रोग्राम जा मेज़बान, होस्ट ऐं राइटर, अदाकार, गुलूकार, मतिलबु कंटेंट जेके क्रिएट करण वारा दोस्त आहिनि, सोशल मीडिया एक्टिविस्ट आहिनि, उन्हनि खे गॾु करण जी कोशिशि कई आहे। ऐं इन में बि को शक न आहे त असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी त दिलि चवंदी कयूं, असां दिलि सां कयूं पिया ऐं पंहिंजे घरां पिया कयूं। को असांखे रुपयो बि हींअर ताईं, अॼु जेका तारीख़ आहे 29 मई 2025 ताईं, असांखे का एड न मिली आहे, न को का अहिड़ी का क़िस्म जी ॻाल्हि आहे। असां चाहियूं था, असांखे अगरि सपोर्ट मिले त असां अञा वधीक सुठो करे सघूं था। वाह, थोरो मिर्च मसाले ते अचिजे। अच्छा, ॿी ॻाल्हि आहे, तव्हांजे हिकिड़े दोस्त मूंखे चयो जी, यार सजाद भाउ खां हिकिड़ो सुवाल ज़रूरु कजोसि। जी भाउ, डेफिनेटली तव्हांजा हिकिड़ा डाई हार्ट फैन बि हुया। जी जी, जॾहिं मॉर्निंग शो कंदा हुयो, हा, त हेठि हिकिड़ी माई जेकी आहे स्पेशली तव्हांजी ॾाढी वॾी फैन हुई, जेके तव्हां ई ॿधायो लेडीज़ पुलिस सां, ठीकु आहे, ऐं छॾायो बि तव्हां हुनखे। जी जी, इहो सीन छा हुयो भला, इहो थोरो ॿुधायो। तव्हां हिकदमि हेॾां खणी वरी हेॾां। बिल्कुलु, एक्चुअली हिकिड़ी फैन हुई। अच्छा, बुरके में हूंदी। अच्छा, उहा तक़रीबन अलाए केतिरो अर्सो ऑफिस जे ॿाहिरां बीहंदी, त मां निकिरां त मूंखे ॾिसे या मूंखे झले या मूंसां ॻाल्हाए। हिकिड़ो दफ़ो मेराज चयो, सजाद हाणे कहिड़ो मतिलबु ॻाल्हाए वठो, छा आहे। मां बीठसि, जीअं बीठसि त हुन मुंहिंजो हथु पकड़े विधो, मूंखे चई मूंसां शादी कर। मां चयो शादी कयां, छो शादी कर, छो, मां तुंहिंजी फैन आहियां ऐं मां तोखे ॾिसी एॾा साल मां मसे मसे पती आहियां। हाणे मेराज खे चवां हथु छॾा, मेराज उते मथे थी बीठी। अच्छा, त उन खां पोइ ज़बरदस्ती भई मुंहिंजी शादी थियल आहे। अच्छा, मूंखे हिकिड़ो नंढड़ो भाउ आहे, उन वक़्त में हिकिड़ो नंढड़ो पुटु बि हुयो। पोइ माण्हू ॿ शादियूं कंदा आहिनि, मूंखे वठी हल। मां इग्नोर कयो, गार्ड वार्ड खे सॾु कयमि, थोरो परे कयसि। मेराज ऐं हिकिड़ी ॿी असां वटि हूंदी सलमा ऑपरेटर, उनखे चयमि, उन ज़बरदस्ती मुंहिंजी ॿांह वां छॾाए मूंखे चयो वञि। ॿिए दफ़े वरी शैला चयो, न हरू भरू शैला केटियुनि ते, त उन्हनि वरी मथे मेकअप रूम में घुरायसि। अच्छा, मतिलबु हिते ॻाल्हाई चङी तरह, हिकिड़ो दफ़ो मसलो हल कर। रोज़ वीचारी बीठी आहे उस ते, कंहिं महिल बरसाति में, कंहिं महिल डेली ईंदी, रोज़ मॉर्निंग शो में, रोज़ 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 ॿाहिरि। ऐं अंदरि वञा त बीठी हूंदी, ॿाहिरि निकिरां त ॿाहिरि बीठी हूंदी, 3-4 कलाक बीठी हूंदी। पोइ मुंहिंजे नाले ते घणनि कोई गिफ्ट वरितसि त असां सजाद खे ॾींदासीं, घणनि केक वरिता, घणनि अलाए छा छा, बहरहाल वाट एवर। पोइ हिकिड़े दफ़े त दो चांहि इंटरव्यू कयोसि। दोदे खे चयो, मां इंटरव्यू हलियो त बसि पोइ आख़िरी ॾींहुं। पोइ हुन मूंखे तमामु घणो टफ टाइम ॾिनो, मूंखे चई न बसि मूंखे वठी हल। पोइ इवन उहो दादू घर ताईं वई, मुंहिंजो पीछो करणु, मुंहिंजी गाॾी वञे त उनजे पुठियां भॼणु,
ज़बरदस्ती गाॾी जे पुठियां डोड़ण, पोइ माना मां अगरि केटीन मां निकिरंदो हुउमि त पोइ गार्ड बीहारे छॾींदो हुउसि, त पोइ मां गार्ड इशारा कंदो हिन पासे बीठी आहे त हेॾे निकिरी वञे ऐं हिन पासे बीठी आहे त हेॾे निकिरी वञे, ऐं पोइ मुंहिंजी स्पीड में गार्ड सभु अलर्ट थी वेंदा त माना ॼण त कंहिंजो प्रोटोकॉल लॻी वियो त भई सजा थी निकिरंदो ऑफिस मां। पोइ उनखे मूं अरेस्ट करायो, उनजे पेरेंट्स सां ॻाल्हायोसीं, उन्हनि चयो साईं हाणे असां दिमाग़ु सही हुजे असां तव्हांजे पुठियां हुजे त अगरि दिमाग़ जी तवाज़ुन सही हुजे असां त तव्हांजे पुठियां लॻे ईअं तव्हांजी ॻाल्हि सही आहे। सही। पोइ हिकिड़ो ॿ दफ़ा इहो एपिसोड, इहे 2-3 साल जो सिलसिलो आहे, 1-2 महीननि जी ॻाल्हि न आहे, इहा तक़रीबन कोई 3 सालनि जी कहाणी आहे। अच्छा सजाद बाब, ज़िंदगी में के हेल्पिंग हैंड्स रहिया? हा, के मददगार हेल्पिंग हैंड्स जेके तव्हांजा? ॾिसो, इंसानु आहे ई सिखण जो नालो न, सिखंदा आहियूं हिक ॿिए खां, ऐं मुंहिंजे परवरिश में, मुंहिंजे हैसियत ऐं वेहण में ॿिनि माण्हुनि जो त वधीक किरदारु, अम्मा बाबा जो, उन खां पोइ वरी ॿियो अम्मा बाबा, उहा मुंहिंजी हिकिड़ी वॾी भेण, अच्छा माशाअल्लाह, ऐं वॾो भाउ अदाली। इन्हनि मूंखे मतिलबु ॿांह मां वठी करे माना सेखारियो। मां चवंदो आहियां त ॼणियो मूंखे अम्मा बाबा आहे, पालियो मूंखे हिननि 2 ॼणनि आहे, त उहे ॿई मुंहिंजे माउ पीउ बराबरि। अॼु ॾींहं ते आउं चवंदो आहियां त कहिड़ी बि एक्सट्रीम ते हुजां, जेकॾहिं 2 माण्हू मूंखे चवंदा आहिनि त हीउ कमु न आहे करिणो त हथु मथे हथु छॾे बसि। पोइ वॾो भाउ, इहे मुंहिंजा मेंटोर रहिया आहिनि, इहे मुंहिंजा उस्ताद रहिया आहिनि, मुंहिंजा माउ पीउ रहिया आहिनि, ऐं तमामु घणो हुननि बिल्कुलु अदा अली सां त कचहरी रहियूं आहिनि। यकीन कंदो त महसूसु न थींदो, जीनियस माण्हू अथव, तव्हां यकीन कंदो अदा अली खां मां एॾो सिखियो आहियां। अदा अली हिकिड़ी पंहिंजी मेंटल लेवल आहे, अप्रोच आहे, हुनजी ऑब्ज़र्वेशन ॾाढी ज़बरदस्त आहे, ऐं हुन बि ॾाढा ज़बरदस्त कमु कया आहिनि ज़िंदगी में। एक्सीडेंट्स ते वॾो कमु कयो अथसि, ऐं इंडस हाईवे ते अदा अली जो वॾो कमु थियल आहे, रोड एक्सीडेंट खे घटाइण में, 90% रोड एक्सीडेंट्स घटाइण में अदा अली जो ज़रूरु हुन में कुझु न कुझु कंट्रीब्यूशन ज़रूरु आहे। अच्छा, लाइव शो जी होस्टिंग ऐं ॿियो जेके ही शोज़ जेके थियनि था, लाइव शोज़, असांखे उहो लाइव शोज़ में ॾाढो सिखियासीं। न चयो भाई, लाइव शोज़ में वरी असांखे वरी सेखारियो पियो मुमताज़ इन करे जो ॿुधाईंदी कोन त गेस्ट केरु आहे। कॾहिं कॾहिं त असांजी लाइव शो ते सीट ते मां वेहंदो हुउसि, महिमान अची वेहंदा त मां चवंदुसि भाई केरु, पोइ टॉक बैक ते मूंखे ॿुधाईंदो आहे फलाणे नालो फलाणो 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 अथई, फलाणो फलाणो हीअं कंदो आहे, फलाणो फलाणो हीअं कंदो आहे। त पोइ ओॾी महिल लाइव कचहरी कंदा हुआसीं, ऐं उनजो इहो थियो त पोइ पाण खे आइस ब्रेक करणु ईंदो, नए माण्हू सां कीअं ॻाल्हाइजे, छा ॻाल्हाइजे, पोइ भले कहिड़ो बि हुजे उन सां उनजे टॉपिक जे मुताबिक़ ॻाल्हाए वेंदा हुआसीं कोशिशि करे। अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि, ॿियो हिकिड़ो सुवालु हुयो, अचूं था वाइंड अप ते, त मूंखे हिकिड़ो सुवालु हुयो, अगरि इन शइ खे बि अगरि रखियो वञे मंशूर में, त असां वटि जेके MPS सिलेक्ट थी अचनि था, त इन्हनि खे हिकु मख़सूस सीटूं मिलंदियूं आहिनि, मख़सूस सीटूं मिलंदियूं आहिनि। उन मख़सूस सीटुनि में असां पंहिंजा आर्टिस्ट जेके आहियूं उहो कल्चर जो मिनिस्टर छो नथा रखाए सघूं? अगरि मूंखां अगरि केरु पर्सनली पुछे त तव्हां वेठा आहियो त तव्हां लाइक़ु आहियो त तव्हां एज़ ए कल्चर जा मिनिस्टर, अगरि हिकिड़ी स्पेशल हिकिड़ी सीटूं मिलंदियूं आहिनि हिनखे, ज़ुल्म जीन था। तव्हांखे मां ॿुधायां त जॾहिं शर्मिला फारूकी मिनिस्टर हुई कल्चर जी, तव्हां यकीन कंदो त असांजा काफ़ी आर्टिस्ट जॾहिं उनॾे विया त हू चए त मैं आपको पहचानती नहीं हूं, आप कौन हो? चए त इहो ज़ुल्म न आहे त इहा शइ सो मां त चवां थो केरु मूंखां पर्सनली पुछे त आउं चवंदो अगरि इन जाइ ते कोई आर्टिस्ट अचे त अञा वधीक सुठो। यकीनन जंहिंजो पोरियो थियल बि त हुजे न, बिल्कुलु जेको माण्हुनि खे त सुञाणे, बिल्कुलु जंहिंखे आर्ट जी क़दर त हुजे, ख़बर त पए, जंहिंखे पंहिंजे आर्टिस्टनि जी मालिकी करण त अचे। सही। असां वटि अलमियो इहो आहे त हींअर बि जेके असांजा वज़ीर भाउ आहिनि, उनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो मयार हूंदो, पंहिंजो उनजो वक़्तु ॾियण जो अंदाज़ हूंदो। असां हाणे हुन सां मिलियासीं त असांखे चयो त अथसि त हाज़िर कंदासीं, पर अमली तौर ते हाणे ॾिसूं था छा था कनि। असां जेके हुते ॾेई आया आहियूं प्रपोज़ल्स पंहिंजा, त भई असांजी आर्टिस्टनि जी हिन तरीक़े जी मालिकी थियणु खपे, उहो ॾिसंदासीं। जेका अगरि बहितर हूंदी त उहो बि ॾींहं खे ॾसींदासीं, ऐं जेको हुनजो ॿियो एटीट्यूड हूंदो, ऐं जेकॾहिं सिर्फ़ु हा चवंदा आहिनि त घणनि दोस्तनि खे, घणनि माण्हुनि खे हा जी बुख न हूंदी आहे, ऐं उनजो ॾाढो ज़बरदस्त रिस्पॉन्स हूंदो आहे, वाह वाह हर शइ बसि हाज़िर थी वई, त उहो सिर्फ़ु हितां जो आहे त उहा ख़बर पइजी वेंदी। पर मालिकी जेका कबी आहे न पंहिंजनि माण्हुनि जी, उते बीहबो आहे यार, बिल्कुलु पंहिंजनि माण्हुनि सां बीहबो आहे।
उनजे ॾुख में, उनजे सुख में, उनजी तालीम में, उनजी तरबियत में, उनजी वाद वीज में, उनजी हिकिड़ी ज़हनी जेके ज़रख़ेज़ ज़हन आहिनि उनजी मालिकी त केरु करे. ऐं मिनिस्टर साहिब खे चयो, तव्हांखे ॿुधायां थो, हींअर भले ॾिसंदा बि हूंदा, उनजो स्टाफ ॾिसंदो ॿुधंदो कंदो. मां मिनिस्टर साहिब खे चयो त मां चई तव्हां वटि भला छा अहिड़ी लिस्ट आहे जंहिंमें तव्हांखे ख़बर हुजे त असां वटि हींअर ताईं टोटल केतिरा आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जा टेलीफोन नंबर्स छा आहिनि, उहे रहनि किथे था. त चई साईं मां त हाणे मां ॾिसां असांजे डिपार्टमेंट वटि हूंदो, अलाह करे हुजे, पर मूंखे न पियो लॻो, शायदि हीअं ताईं कान्हे का. हक़ीक़त आहे. मूंखे इहो ॿुधाए नजफ़ अली त कॾहिं नजफ़ अली खे लाज़मी छा नजफ़ अली खे तॾहिं ई कॉल कजे तॾहिं जॾहिं मेले में वञी परफॉर्म करे. नजफ़ अली पंहिंजी फैमिली सां रहे थो. कॾहिं नजफ़ अली खे हेतिरनि सालनि में को कार्ड आयो, असद कुरैशी भाउ खे को कार्ड आयो, आमिर शाह खे को कार्ड आयो, शहला गुल खे, नादिया खे, लैला खे या बाख खे या जेके ॿिया असां में सोराब खे, अली गुल खे, तव्हां पंहिंजी फैमिली सां अची ही इवेंट अटेंड कंदव त तव्हांजी महिरबानी थींदी. छा इन्हनि जूं फैमिलीज़ न आहिनि, इन्हनि जा ॿार न आहिनि? कॾहिं कंहिंखे कार्ड मोकिलियो जिन चयो जिन साईं हीअ कार्ड अथव, अचो तव्हां, महिरबानी थींदी. तव्हां भले परफॉर्म न कयो पर अटेंड करणु अचो असांजे लाइ. कॾहिं भला पंहिंजे आर्टिस्टनि खे डिनर या लंच ते घुरायूं, अचो साईं तव्हांजे एज़ाज़ में. एज़ाज़िया थींदा आहिनि न, अशाया थींदा आहिनि साईं. बिल्कुलु. फलाणो वज़ीर थियो, फलाणो मिनिस्टर थियो, फलाणो हिन खे हे उहिदो मिलियो, अचो साईं तव्हांजे लाइ तव्हांजे एज़ाज़ में ही दावत आहे. मूंखे ॿुधाइनि न कॾहिं आर्टिस्टनि खे कंहिं 5 स्टार होटल में या कंहिं वॾी सुठी मार्की में को हिननि लंच डिनर करायो हुजे जंहिंमें सिर्फ़ु फैमिलियर फेसिस हुजनि? ॿुधाइनि मूंखे, ऐं चैलेंज थो कयां. बिल्कुलु बिल्कुलु चैलेंज थो कयां हींअर ताईं. त उनखे छा उन्हनि जी एतिरी बि मतिलबु हू नाहे त यार हुननि खे तव्हां कंहिं दावत में घुरायो, हुननि खे तव्हां, हू पंहिंजी फैमिली खे ॿुधाईंदा यार मूंखे मुंहिंजे कल्चर डिपार्टमेंट मूंखे मुंहिंजी मालिकी कई अथसि, मूंखे इफ़्तार ते घुरायो अथसि. इफ़्तार ते केतिरा करोड़ रुपया ख़र्च आहिनि, फेस्टिवल्स में केतिरा करोड़ रुपया ॾियनि था, करोड़ रुपया ॾियनि था. असां चऊं था इन्हनि फेस्टिवल्स खे हलणु खपे, पर उन सां गॾोगॾु जेके आर्टिस्ट आहिनि न असांजा, जेके उन्हनि सां हिकिड़ो लाइनअप कजे त कहिड़नि आर्टिस्टनि खे किथे परफॉर्म करिणो आहे, केतिरा प्रोग्राम्स ॾियणा आहिनि, कीअं एडजस्ट करिणो आहे. इन में रॉकेट साइंस कान्हे नजफ़ भाउ. साॻा आर्टिस्ट जेको मख़सूस लॾो आहे उनखे ई सभु प्रोग्राम्स ॾियणु उहे ई कंदा, ॿिया आर्टिस्ट काॾे वञनि. हर प्रोग्राम में सजाद छो हुजे, हर 3 प्रोग्राम में सजाद छो हुजे? ॿिया बि आहिनि न, तमामु सुठा मेज़बान आहिनि, तमामु सुठा गुलूकार आहिनि, तमामु सुठा लेखक आहिनि, तमामु सुठा शाइर आहिनि, तमामु सुठा मीडिया जा ॼाणू पारखू माण्हू आहिनि. उन्हनि खे सुठा सुठा मंच ॾियो, सुठियूं इज़तूं ॾियो. इहे छा मुंहिंजा सुवाल मूंखे हिते चुभनि था त यार असांजे आर्टिस्ट जी वैल्यू अॼु ॾींहं ताईं असांजी कल्चर डिपार्टमेंट छो न कई आहे? अॼु ॾींहं ताईं मूंखे कल्चर डिपार्टमेंट ॿुधाए न, जंहिंखे इहा ख़बर नाहे त असांजे कहिड़नि आर्टिस्टनि वटि आर्ट्स काउंसिल जी मेंबरशिप आहे या आर्ट्स काउंसिल जी मेंबरशिप न आहे. छो न मालिकी करे, फ़ोन करे, भाई तव्हांजी थियल आहे. अॼुकल्ह अदा आमिर शाह थो करे, लैला थी करे, सजाद थो फ़ोन करे, अदा नजफ़ अदा तव्हां आहियो मेंबर, अदा मां न आहियां मेंबर, अदा फलाणा तव्हां आहियो, अदा न मूंखे एतिरा साल थिया आहिनि मां मेंबर न आहियां. मेंबरशिप आहे, मां मेंबर आहियां. मेंबर खे कहिड़ो मतिलबु बुक मिले, पर हिकिड़ी रेस्पेक्ट मिलंदी जॾहिं तव्हां वेंदो उन्हनि इदारनि में न, तव्हां वटि तव्हांजो कार्ड हूंदो, तव्हांजी हिकिड़ी ओनरशिप हूंदी, यार मां बि तव्हांजो मेंबर आहियां. न ॾिठी हिकिड़ी ख़ुशी आई आहे अंदरि में, यार आऊं बि त हिसो आहियां. इहो थियणु खपे यार, इहा रेस्पेक्ट मिलणु खपे. हाणे सिंगर वटि मूंखे इहो ॿुधायो, तव्हां पंहिंजो बिज़नेस कयो था, तव्हांजो कंहिं बि हींअर चैनल सां वास्तो न आहे, तव्हांखे केरु अगरि पुलिस वारो रस्ते ते रोके, तव्हां पंहिंजो छा ॿुधाईंदोसि, तव्हां छा आहियो? कल्चर डिपार्टमेंट तव्हांखे कार्ड ठाहे ॾियो न तव्हांजी रिकग्निशन जो. हेतिरा साल तव्हां अदाकार आहियो, तव्हां सदाकार आहियो, तव्हां हीअ आहियो, भई इंफॉर्मेशन डिपार्टमेंट वटि बि एक्रीडेशन कार्ड आहिनि इदारे जा. कल्चर डिपार्टमेंट को कार्ड ॾिए, का शनाख़्त ॾिए त हो कंहिं बॉर्डर ते वञी करे ॿुधाए, हो कंहिं पुलिस वारे खे वञी करे ॿुधाए त यार मां आर्टिस्ट आहियां, हे मुंहिंजो कार्ड आहे. तव्हां चवंदा था यूट्यूब खोल, फेसबुक खोल, उते ॾिसंदे न नजफ़ अली लिखंदे, सजाद सुहाग लिखंदे त तोखे मिलंदो कुझु न कुझु. सही. पर जेकॾहिं रिकग्नाइज़ड हूंदो करे मिलंदा मां आर्टिस्ट आहियां, हे मुंहिंजो कार्ड आहे, हे ॾिसो हे कल्चर डिपार्टमेंट जो कार्ड आहे, मां ही सिंगर आहियां, मां आर्टिस्ट आहियां, त हो उनजी लेवल चेंज थी वेंदी आहे. असां सिर्फ़ु हितां वारा छो था सोचूं त को पुलिस वारो कंदो 100 रुपया ॾींदुसि, ॿाहिरि बि त दुनिया आहे न.
तव्हां इंटरव्यू ते वञो था कंहिं वीज़ा ऑफिसर वटि, उहो चवंदो भाई तूं छा आहे, तूं चवंदो हाणे ॾिस न यूट्यूब ते हिन ते तो ॾिसंदा, पर तव्हांजा वटि कुझु डॉक्यूमेंट्स त हुजनि, कल्चर कुझु डिपार्टमेंट डॉक्यूमेंट्स हुजनि, यार मुंहिंजी हिन शइ जी मेंबरशिप आहे, हे मुंहिंजो ही डिपार्टमेंट जो ही मुंहिंजो कार्ड आहे। पुलिस वारनि खे त कार्ड मिलनि था न, आर्टिस्ट खे छा मतिलबु, त ओनरशिप न आहे। इन ॻाल्हि जो असांखे ॾुख आहे, ऐं इन ॻाल्हि जी असांजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे असांजे इदारनि सां। असांजे मिनिस्टर ॾाढो ज़बरदस्तु आहे, यंग आहे ऐं कमु करण जी हुन में आहे, ऐं मूंखे उमेदु आहे त इंशा ताला इहे नंढा नंढा इशूज़ आहिनि जेके असां सभई गॾिजी पाण में हल कंदासीं, सुठे करण जी कोशिशि कंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु सजाद भाउ, मूंसां बल्कि ज़ुल्फ़कार शाह साहिब सां हिकिड़ी मुलाक़ात थी मुंहिंजी, मूंखे हुन ॾिसी करे शौक़ु थियो, यार तव्हां हिते किथे भला किथे आहियो? मां सर हिकिड़ी हर इंसान जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी ईगो हूंदी आहे, पंहिंजी तबियत हूंदी आहे, ऐं तव्हां हिकिड़ी ॾाढी भली ॻाल्हि कई त हर प्रोग्राम में सेम आर्टिस्ट ई छो। ऐं मूंखे जेसिताईं यादि आहे ज़ुल्फ़कार शाह साहिबु हिकिड़ो सुठो इनिशिएटिव वरितो त अचण सां ई जेके आर्टिस्ट हुया उन्हनि खे हुन घुराए करे हिकिड़ी मीटिंग कई। पर सितम ज़रफ़ी जी ॻाल्हि बि इहा ई आहे त हुन मीटिंग में जेके आर्टिस्ट आया त उहे जेके हेठें तबिके जा पसंदीदा जेके हुया न, सिर्फ़ु उहे आया। मां नथो सुञातो हुन में को आमिर भाई हुयो या तव्हां हुयो या मां हूंदुसि, उहो सिर्फ़ु हुनजा पसंदीदा ऐं नापसंदीदा। ॾिसो नजब भाउ, द मीडिया फोरम आयो आहे न, द मीडिया फोरम में जेके सजाद सां, जेके आमिर भाउ तव्हां सां, ॿियनि सां जेके वेझा हूंदा ईंदा, तमामु घणो तबिको आहे, मतिलबु वॾो लॾो आहे न आर्टिस्ट जो, कल्चर सां तमामु घणो आहे। कोऑर्डिनेशन घटि में घटि हिननि इदारनि वटि त रिसोर्सिस आहिनि न, पैसा आहिनि, माण्हू आहिनि, कंप्यूटर आहिनि, लिस्टूं आहिनि तयारु थियणियूं आहिनि। व्हाट्सअप ग्रुप आहे आर्ट कल्चर डिपार्टमेंट जो, जंहिंमें आर्टिस्ट में इंडल्ज हुजनि, मतिलबु शामिलु हुजनि। व्हाट्सअप ग्रुप तक कोन्हे को त यार ही आर्टिस्ट आहिनि, हिननि खे सिर्फ़ु असांजो भला बाबा ही ऑफिशियल व्हाट्सअप ग्रुप आहे असांजो, इन में तव्हांजा मैसेज असांखे गुड मॉर्निंग, जुमो मुबारक, ईद मुबारक न खपे। असांजी का अनाउंसमेंट आहे, असां जेको तव्हांखे एड्रेस करणु चाहियूं था त बाबा हीअ आहे का ईमेल एड्रेस, अॻ में ईमेल हूंदी, हाणे त व्हाट्सअप ग्रुप आहिनि न। सही ॻाल्हि आहे। उनजो फेसबुक पेज आहे त उनखे बि असां फॉलो कयूं, ऐं उन्हनि जा जेकॾहिं के मेला मुलाखड़ा थियनि त असां उन्हनि सां राब्तो कयूं, तॾहिं असांखे शर्फ़ बख़्शियो वेंदो त असां वञी उन में परफॉर्म कयूं। ईअं न आहे हर माण्हू परफॉर्म करणु न चाहींदो आहे, पर हर माण्हू जी पंहिंजी डिग्निटी आहे, पंहिंजो भरम आहे, हुनजी पंहिंजी हिकिड़ी क्वालिटी आहे, क्वालिटी ऑफ लाइफ आहे। हुनजे पुठियां दोस्त बि आहिनि, उन्हनि जा फैमिली मेम्बर्स बि आहिनि, उन्हनि जा वास्तेदार बि आहिनि, फैन्स बि आहिनि, लखनि जी तादाद में। तव्हां हींअर ॾिसो सभिनी जा पंहिंजा पंहिंजा फैन्स आहिनि, पर छा खपे? डिग्निटी खपे, डिग्निटी खपे, और हर माण्हू जो हक़ आहे। ऐं असांजी इहा कोशिशि आहे, ख़्वाहिश आहे त कोई अहिड़ो मिकेनिज़म जोड़नि जंहिंमें उनखे रोज़गार जे लाइ, पंहिंजे प्रोग्राम्स जे लाइ ऐं मेडिकल जे लाइ ख़ासि तौर ते कंहिंजे साम्हूं पंहिंजो अखियूं चोराइणु न खपे। इहा हक़ीक़त आहे। ऐं हिकिड़ी मिसाल ॾींदा आहिनि त उहो माशरो तॾहिं तबाह थींदो आहे जॾहिं मिडिल क्लास तबिको क्रेश थिए। हा, ऐं हक़ीक़त आहे त हिकिड़ो आर्टिस्ट माण्हू, ऐं मां चवंदो त यार ॾाढो ॾुखियो मरल हूंदो आहे जंहिं कंहिंजे अॻियां हथु चले, अगरि हुनखे पंहिंजो हिकिड़ो मेडिकल कार्ड हूंदो त हुनखे कंहिंखे ज़रूरत ई न वञी करे पंहिंजो इलाजु कराए, ज़रूरत ई न आहे न। प्राइवेट स्कूल जी केॾियूं महांगियूं फीसिस आहिनि। बिल्कुलु ख़बर हुजे यार मां आर्टिस्ट आहियां, मूंखे सब्सिडाइज़्ड मिलंदो, कुझु न कुझु मिलंदो, त हू कंहिं चङे स्कूल में पढ़ाईंदो। ऐं यकीन कंदो त सजाद भाउ, अलाह साईं तव्हांखे हिन नेक मक़सद में अलाह साईं कामयाबु कंदो। सच थो ॿुधायां त ही अगरि इहे इनिशिएटिव वरिता विया न, तव्हां यकीन कंदो त ही हिकिड़ो इदारो थी वेंदो, माण्हू तरजीह ॾींदा इन फील्ड में अचण जे लाइ। सो वॾी महिरबानी सजाद भाउ, इंशाअल्लाह ताला उमेदूं आहिनि, ऐं सची ॻाल्हि आहे सपोर्ट जी ज़रूरत आहे तव्हां सभिनी दोस्तनि जी जेके असां ते मतिलबु जेके असांजे महिरबानी दोस्त आहिनि, उन्हनि जी बि महिरबानी। ऐं अगरि दोस्तनि खे कंहिंनि खे एतिराज़ आहिनि, घणनि दोस्तनि खे इहो हूंदो त यार शायदि पंहिंजे लाइ था सोचनि, त हींअर असां सभई पंहिंजे लाइ था सोचूं, पंहिंजे आर्टिस्टनि जे लाइ, पंहिंजे राइटर्स जे लाइ, पंहिंजे न्यूज़ कास्टर जे लाइ, पंहिंजे मेज़बाननि जे लाइ, ऐं पंहिंजे सिंधी इदारनि जे लाइ, पंहिंजी सिंधी मीडिया जे लाइ, सभिनी जे लाइ। त असांखे उहा रिस्पेक्ट खपे, सभिनी खे खपे, इन ते को कम्प्रोमाइज़ न हुजणु खपे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सजाद भाउ, उहो चवंदो त वेंदे वेंदे को मैसेज, पर चवंदो मैसेज न, तव्हां पंहिंजो विज़न ॿुधायो। यार विज़न इहो ई आहे नजब भाउ, त मां जीअं अर्ज़ु कयो न, त असां चाहियूं था त असां कंहिंखां घटि न आहियूं, पहिरीं ॻाल्हि त इहा मञूं, ऐं ॿियो असां बि ओतिरा ई इम्पॉर्टेंट आहियूं जेतिरनि ॿियनि खे पज़ीराई मिले थी न। शायदि असां उन्हनि, असांजी ज़हनी अवसर मताब किथे उन्हनि खां वधीक हुजे, पर असांखे निगलेक्ट न कयो वञे सिंधी मीडिया खे, सिंधी मीडिया जे माण्हुनि खे, लेखकनि खे, आर्टिस्टनि खे, सिंगर्स खे, मेज़बाननि खे। सिंधी मीडिया पंहिंजो वक़ार
क़ाइमु रखियो आहे इहा हेतिरा साल. हाणे घणनि हंधनि ते घणियूं शयूं कंप्रोमाइज़ मथां हुजनि बि सही, पर जेकॾहिं असां हिकु थींदासीं न त असां घणो कुझु करे सघूं था ऐं कंदासीं इंशाअल्लाह. इंशाअल्लाह. वॾी महिरबानी. थैंक यू वेरी मच. तव्हां ॾाढो ज़बरदस्त होस्ट थी विया हो मेज़बान. मूं धाॻो ॿधो मूंखे. मां त चवां थो हींअर लाइव थो चवां धाॻो ॿधो बि वरी मुग़लनि जे अॻियां फारसी कीअं ॻाल्हाईंदो. तव्हांजी महिरबानी लख कुर्ब. बसि इहे तजुर्बा ज़िंदगी जा जेके कयूं. ज़बरदस्त. वॾी महिरबानी. लख थोरा.